दोस्तों, जीएस सिंधी ॿोली अॼु असां जेको आहे सो सिंधी नावल में थींदड़ जदीद तजुर्बनि जे हवाले सां 34 प्रोग्राम में लाइव आहियूं। ऐं अॼु की असांजी स्ट्रीम जो मौज़ू आहे बख़्तावर मुखीअ जी नाविल, जेको असांजे मंज़ूर मल्हार साहब जो लिखियलु आहे ऐं हिकिड़ो इको फिक्शन आहे। इन हवाले सां असां ॻाल्हाईंदासीं। उन हवाले सां असां सां स्टूडियो में मौजूदु आहिनि साईं अकबर लगारी साहब, सिंधी ॿोली जा बहितरीन नक़ाद। सर अस्सलाम वालेकुम, कहिड़ा हाल आहिनि सर? ठीकु आहियो? जी वालेकुम सलाम, सब खैर ठीक ठाक, तव्हां ठीक आहियो? जी सर, बिल्कुलु। अच्छा दोस्तों, असांखे कुझु घड़ियुनि में जेको आहे सो डॉक्टर मुबारक लाशारी साहब ज्वाइन कंदा ऐं अमर लिगारी साहब, उस्ताद निज़ामानी साहब ऐं अज़ीम रुंजो साहब। असां हुननि जो इंतज़ारु पिया कयूं। अच्छा, हिकिड़ी ॿी असां हिते अनाउंसमेंट कंदा हलूं दोस्तों, त अॼोकी जेका ही स्ट्रीम आहे इहा असां 1 कलाक जी कंदासीं, छो जो कुझु ज़ाती मसरूफ़ियतूं आहिनि मुंहिंजूं। 8 वॻे मूंखे किथे वञिणो आहे, इन करे अॼु कोई ही जेका स्ट्रीम आहे 1 कलाक जी कंदासीं। ऐं ईंदड़ हफ़्ते जेको आहे सो अदबी मेला शुरू पिया थियनि ईंदड़ हफ़्ते खां, त उन में जेको आहे सो गेस्ट स्पीकर तौरु आहियूं उते इनवाइट थियल। त ईंदड़ हफ़्ते असां अॻुवाटी माज़रत था कयूं त असां स्ट्रीम न करे सघंदासीं। ऐं उन खां पोइ वरी जीअं असांजो ठहंदो शेड्यूल त उहो वरी तव्हां सां शेयर करे छॾींदासीं। अच्छा, डॉक्टर मुबारक साहब ऐं अज़ीम अमर साहब, तव्हांखे लिंक मूं सेंड करे छॾियो आहे। प्लीज़ तव्हां जल्द खां जल्द ज्वाइन कयो जीअं असां स्ट्रीम खे बाक़ाइदा शुरू करे सघूं। अच्छा अकबर साहब, ही जेको आहे सो असां जेको आहे सो 34 स्ट्रीम अॼु कयूं पिया ऐं उन हवाले सां जेको आहे सो कुझु दोस्तनि इहे सलाहूं ॾिनियूं आहिनि त असां जेको आहे सो अंग्रेज़ी ऐं सिंधी उर्दू नावलनि ते बि स्ट्रीम कयूं। त उन हवाले सां तव्हां असांखे ॿुधाइजो त पोइ वरी नॉवेल्स बि सजेस्ट कजो त असां उन ते कमु जीअं करे सघूं। अच्छा, डॉक्टर मुबारक लाशारी साहब असांखे ज्वाइन कयो आहे। डॉक्टर साहब वेलकम। साईं वॾी महिरबानी। अकबर साहब सलाम। साईं बिस्मिल्लाह, सलाम सलाम। शायो शुक्र मालिक जा, तव्हां ठीक मज़े में? खैर ठीक ठाक। साहब इन मामले में ऐं थोरो इहो बचेसी हिकु ॿ दोस्त ॿिया बि अचनि त इहो मशवरो ॾींदुसि त जेके असां जिन नावलनि ते असां ॻाल्हायूं अंग्रेज़ी जा या उर्दू जा, अंग्रेज़ी जा उहे नावल हिकु त इहो हुजणु खपे त जेके जीअं ई साल में नोबेल प्राइज़ जो ऐलान थिए थो त असां उन साल जो जेको करंट ईयर जो नोबेल लॉरेट हुजे असां उन जे नावल ते ॻाल्हायूं, बल्कि पॉसिबल हुजे त उनजी ज़िंदगी थोरो घणो ॻाल्हायूं। ऐं ॿियो असां वटि वॾो जेको आहे जेके नाविल आहिनि उहे आहिनि बुकर प्राइज़ वारा। त करंट, छो जो हर साल इहे नाविल ते इनाम मिलंदड़, उहो कजे। ऐं पोइ असां उहे नाविल खणूं, इन खां अलावा अंग्रेज़ी जा उहे नाविल खणूं जेके पंहिंजी वॾी हैसियत माणे चुका आहिनि। हर नोबेल लॉरेट के नोबेल लॉरेट्स अहिड़ा आहिनि जिन जा नाला बि कोन ॿुधा आहिनि, या हिकु त तमामु घणा पुराणा थी विया आहिनि, या हुननि जा जेके पंहिंजी ख़िदमतूं ज़रूरु हुयूं अदब में, पर को उहे एतिरा चमकी न सघिया, या कम अज़ कम असांजे इलाइक़े में उहे एतिरा असांजे इलाइक़े में जेतिरो गार्शा मार्क्विस खे ऐं मिलान कुंडेरा खे ऐं हिननि खे पढ़ियो वञे थो, ओतिरो मां नथो सम्झां त विलियम गोल्डिंग खे असांजे इलाइक़े में पढ़ियो हुजे, या कामिलो हुजे सेला खे पढ़ियो वियो हुजे। असांजे इलाइक़े में घटि माण्हुनि पढ़ियो हूंदो, जेकॾहिं पढ़ियो हूंदो त अहिड़ा गैर मरूफ़ माण्हू जेकॾहिं खणंदासीं त माण्हुनि जो इंट्रस्ट घटि थींदो। ऐं चवंदुसि जेके असां वटि वॾा मरूफ़ नाविल मौजूदु आहिनि अंग्रेज़ी में, मतिलबु अंग्रेज़नि जा कोन्हनि लिखियल, उहे ॿियनि ॿोलियुनि जा आहिनि, पर अंग्रेज़ी में ई असां पढ़ूं था उन्हनि खे। जीअं रशियन लिटरेचर आहे, या फ्रेंच लिटरेचर आहे, ऐं लैटिनो लिटरेचर आहे। हाणे जेको आहे सो वरी अफ्रीकन ऐं पर उन में हिकिड़ी शइ ऐं इहा बि चवंदुसि त असांखे ॿ टिनि नालनि खां सवाइ असांखे पोइ उहो अदब सिलेक्ट करणु खपे। डॉक्टर मुबारक बि वधीक मशवरो ॾींदा, जेको हाणे वटि पोस्ट कॉलोनियलिज़म ते हुजे, ऐं कॉलोनियलिज़म ते जिते किथे जेके कलूर कया आहिनि, या जेके कलूर थिया आहिनि कॉलोनियलिज़म जे तौर जा,
उन खां पोइ या उन्हनि जे बारे में नाविल लिखियल जेके हुजनि उन्हनि खे जेकॾहिं असां फोकस कंदासीं उहो हिकिड़ी लाभाइती शइ बि थी पवंदी, रुॻो इहो अदब राय अदब बि न हूंदो, हिकिड़ी लाभाइती शइ थी पवंदी ऐं असां सभिनी जे इल्म में बि इज़ाफ़ो। सभु नाविल मूं त कोन्हनि पढ़ियल एतिरा, पर को डॉक्टर मुबारक जो पढ़ियल हूंदो, को मुंहिंजो पढ़ियल हूंदो, को अज़ीम जो, को तव्हांजो, को ईअं जेकॾहिं असां तय करे वठंदासीं त उहे नाविल हफ़्ते 15 ॾींहंनि में पढ़ी बि वठंदासीं, को का वॾी ॻाल्हि कोन्हे। थैंक यू। जी त बिल्कुलु। अच्छा सर, मुंहिंजो वरी इहो हो त असां मुख़्तलिफ़ धाराउनि जे हवाले सां नाविल सिलेक्ट कयूं, जीअं सोशल रियलिज़म, ईअं जेके मुख़्तलिफ़ धाराऊं आहिनि, मॉडर्निज़म, पोस्ट मॉडर्निज़म, पोस्ट कॉलोनियलिज़म, ईअं जेका आहे सो मुख़्तलिफ़ नाविल सिलेक्ट करे ऐं उन्हनि जी टेक्निक्स ऐं उन्हनि जो नैरेटिव ॻाल्हाइजे। पोइ त पाण खे बालज़ाक खां शुरू करणो पवंदो, छो जो रियलिस्ट नाविल, बल्कि उन खां बि अॻे असांखे रोमांटिक नाविल खां असांखे विक्टर ह्यूगो खां शुरू करणो पवंदो। पोइ या त असां विक्टर ह्यूगो जो जेको आहे ले मिज़रेबल खणूं, या असां हुनजो हंचबैक ऑफ नोट्रेडम खणूं, शुरूआत हा, या हुनजो बालज़ाक जो असां नाविल खणूं, पोइ असां हुनजो फ्रेंच जेको आहे मादाम बावरी जेको आहे उहो खणूं। इन हिसाब सां इहे रियलिस्ट नाविल थियण खां रोमांटिक, पोइ रियलिस्ट, पोइ सोशल रियलिस्ट, पोइ मॉडर्निस्ट, पोइ ईअं इहो इन हिसाब सां खणी सघजनि था। बिल्कुलु जी। अच्छा, हाणे असां दोस्तो हिन स्ट्रीम जो बाज़ाब्ता आगाज़ कयूं था। असां सां गॾु डॉक्टर मुबारक लाशारी ऐं अज़ीम रुंजो बि गॾु आहे। अज़ीम, कहिड़ा हाल तव्हांजा? ठीकु आहियो? अज़ीम जो माइक म्यूट थियल आहे। अज़ीम तव्हां पंहिंजे माइक खे अनम्यूट कयो प्लीज़। अच्छा, छो जो असां रीडिंग सेशन कंदा आहियूं त चाहियो पिए त अज़ीम शुरू करे रीडिंग, छो जो मूं वटि नाविल अवेलेबल। जी जी डॉक्टर साहब, नाविल मूं वटि बि अवेलेबल आहे, पर उन खां रीडिंग मूं वटि आहे नाविल अवेलेबल, पर मां हिकिड़ी सजेशन ॿी ॾींदुसि त जेके नाविल निगार असां खणूं था, जी जी ब्रीफ हिकिड़ी बायो स्केच जेकॾहिं तव्हां ॾियो त ख़बर पइजी वञे तूं नाविल निगार फिक्शन राइटर आहे, उन खां पहिरें कहिड़ा कहिड़ा नाविल लिखिया आहिनि, असां कहिड़े ते कयूं था पिया, थोरो उनजे बारे में जेकॾहिं असां हर सेशन में 1 मिंट 2 मिंटनि जो हिकिड़ो तारुफ़ ॾेई छॾियूं, मां सम्झां थो उहो वधीक बहितर रहंदो उन हवाले सां। हा, इहो सही आहे। मुख़्तसिर 1-2 मिंट मुख़्तसिर 1-2 मिंटनि में असां हुनजो हिकिड़ो तारुफ़ ॾेई छॾियूं त मां जीअं ॿुधंदड़नि खे ख़बर पए पहिरें हुन जा कहिड़ा नाविल छपिया आहिनि, कहाणी ते कहिड़ा किताब छपिया आहिनि, या उनजी जेका शनाख़्त आहे कहिड़े हवाले सां आहे, कहिड़े पासे जो आहे, मां सम्झां थो उहो वधीक बहितर थींदो असां वटि। जी डॉक्टर साहब, इहो बिल्कुलु हाणे ईंदड़ स्ट्रीम्स में असां ईअं ई कंदासीं। उस्ताद निज़ामानी खे उस्ताद निज़ामानी साहब बि ज्वाइन कया। उस्ताद निज़ामानी साईं, तव्हां सभिनी खे भलीकार ऐं ॾाढी ख़ुशी थी, ख़ासि तौर ते साईं अकबर दिगारी साहब खे साम्हूं ॾिसी, ऐं डॉक्टर मुबारक साहब खे भलीकार। सर, तव्हांजो आवाज़ त मूं ते पहुचे पियो। बिल्कुलु बिल्कुलु मोहबतूं उस्ताद साहब, असांखे ख़ुशी थी तव्हां सां, पर असां चवंदा त असां सां गॾु साईं मंज़ूर भला साहब हुजे हा त अञा वधीक बहितर हुजे हा। इहो ज़रूरी हो, राइटर हुजे हूंदो आहे त मज़ो ईंदो आहे। मज़ो ईंदो आहे। डॉक्टर मुबारक साहब, आवाज़ मूं ताईं जंहिंजी बि उते ठहंदी आहे डॉक्टर मुबारक। अच्छा दोस्तों, हाणे असां जी हा साईं डॉक्टर साहब जी डॉक्टर मुबारक साहब, तव्हां महिरबानी नाविल। जी, मां नाविल जे सुफ़े नंबर 74 खां शुरू कयां थो। बाब नंबर 17 आहे। वॾेरे जाफ़र जॾहिं पीरूअ जे घर कचहरी में वेही झंग ऐं ढंढ सुकाइण जी ॻाल्हि कई त सुबुह जो इहा ॻाल्हि सॼे ॻोठ में झंग जे बाहि जंहिं पखिड़िजी वई। जंहिं थे ॻाल्हि ॿुधी तंहिंजा मथे ते हथ हुआ। ॻणतियुनि जूं कई लहरूं जिस्म में डोड़ंदियूं रहियूं। तव्हांजो कुझु हमराहनि खां रहियो न थियो, वारे वारे सां वञी वॾेरे जाफ़र जो मथो खाधऊं। सुबुह जे वक़्तु वॾेरे जाफ़र बि केॾां ॿाहिरि वञण जी तयारी पे कई त उन्हनि हमराहनि मां संदसि ॻोठ जो हिकिड़ो हमराह मिलण लाइ ओटे ते अची निकितो।
हा बा ॾे ख़बर कीअं अचण थियो। बस वॾेरा तोखे त ख़बर आहे मुंहिंजो गुज़ारो मच्छीअ ते आहे। 2 कुरड़ियूं मारे ईंदो हुअसि त घर जी चुल्ह ॿरंदी हुई। नारे वाह मां छंडण पाण वारी झंग ॾे निकिरंदी हुई। उनजी ताज़े पाणीअ जे करे ढंढ में मच्छी पे जाम लॻंदी हुई। हा इहा त मूंखे बि ख़बर आहे पर ॻाल्हि खुटाए मूंखे किथे वञिणो आहे। वॾेरा इहा छंडण बंदि थी वई आहे। कंहिं अमरा पे ॿुधायो त मथे छंडण बि बंदि करे छॾी अथनि। पंहिंजी त अच वञ अॻे ई बंदि आहे। नारे वाह जे परे खाॿे पासे छंडणियूं कढियूं अथनि। पोइ वॾेरा कुझु महीननि में पाण वारो झंग ऐं ढंढ मोकिलाए वेंदा। वॾेरे अफ़सोस में पटको लाहे खट ते रखियो ऐं पाण बि वेही रहियो। बसि यार बेवस आहियूं छा कयूं। वॾेरा तूं साहिबनि सां ॻाल्हाए। छा ॻाल्हायां यार, मूंखे त अॻु में ॿुधायो हुअनि। मूं तॾहिं बि घणियूं मिनथूं इलाज कया पर कोन मञियाऊं। पोइ वॾेरा पंहिंजो छा थींदो? छा थींदो जेको थींदो ॾिठो वेंदो। तूं त मच्छी जी ॻाल्हि पियो करीं पर हू साम्हूं ॾिसे पियो माल पियो वटारो। हाओ वॾेरा तुंहिंजे ॾुख खे बि सम्झां पियो पर असां मिसकिननि जी ड्रोड़ में तोताईं ॿिए कंहिंजे दर वञूं। हाओ यार हाओ। वॾेरे ज़ोर सां पंहिंजे सथरंद खे कुटियो जंहिं मां संदसि बेवसी ज़ाहिर पई थी। वॾेरा साईं तुंहिंजा हथ त वरी बि ड्रिगा आहिनि। असांजे ॿचड़नि जो छा थींदो? बसि बाबला छा कजे असां त साईं वञूं था वापसि ॾाॾाणनि जे मुल्क। वरी किथे वॾेरा जितां पंहिंजा पड़ ॾाॾा तड़ ॾाॾा माल ऐं रोज़ी जो सुख हिन जंग में ॾिसी लॾे आया हुआ। अड़े यार उते वरी कहिड़ियूं माखी जूं नदियूं पियूं वहनि। सॾ पंध ते त आहे हाणे त पाण वारनि उन्हनि अबनि ॾाॾनि जा हॾा बि हिते दफ़न आहिनि। पाण खे बि हिते मरणो आहे। ही सुफ़े नंबर 74 ऐं 75 में उहा ॻाल्हि आहे जॾहिं अंग्रेज़ सरकार वॾेरे जाफ़र खे घुराए ॿुधाइनि था पिया त हिननि भगलनि खां जान छॾाइण जे लाइ असां हे ढंढ जो पाणी बंदि पिया कयूं। ऐं पोइ ॻोठ में हिकिड़ी माता मचे थी पई ऐं पोइ हिकिड़ो सिलसिलो शुरू थिए थो पियो त हाणे उन्हनि खे अल्टरनेट मुतबादिल छा ॾिसणु खपे। उन्हनि सभिनी जी सर्वाइवल जो इशू आहे। जी कलीम साहब। जी महिरबानी डॉक्टर साहब। अच्छा हाणे असां सभिनी अकबर लागारी साहब ॾे हलूं था नाविल जे हवाले सां स्पेशल कमेंट्स पोइ वरी असां ॾिसो अॻियां दोस्तनि खां वठूं था राय। जी सर। पहिरीं नाविल जी मुख़्तसर स्टोरी। अॼु जीअं त कलाक जो सेशन आहे तंहिंजे करे नटशेल में ॻाल्हाईंदासीं। ही जीअं डॉक्टर साहब पेश कयो त अंग्रेज़नि जे दौर में मक्खी ॿेले खे ख़तमु कयो वियो हो ऐं ही उन त उहो किसो आहे त उन सरकारी कंहिं बि हुकुम जे करे जेकॾहिं का बि तब्दीली अचे थी ख़ुशूसन का शइ ख़तमु करण वारी त उते जा माण्हू उते जा रहाकू जेके आहिनि उन्हनि सां छा वहे वापरे थो, उन्हनि जा जज़्बात कीअं हूंदा आहिनि, उन्हनि जी ज़िंदगी में तब्दीलियूं कीअं अचनि थियूं। त मक्खी जो ॿेले जो नालो अचे थो ज़ाहिर आहे उहो हिकिड़ो एग्रीकल्चरल सोसाइटी खां बि अॻु वारी सोसाइटी यानी कैटल ग्रेज़िंग सोसाइटी आहे ऐं कैटल ग्रेज़िंग सोसाइटी जो दारो मदार हूंदो ई झंग ते ऐं झंग जे गाह ते आहे, वणनि टिणनि ते आहे। उन्हनि वणनि टिणनि में झंग में कई ॻोठ आहिनि जेको हिकिड़ो जाफ़र जो ॻोठ आहे, नंढिड़ो ॻोठ आहे जंहिंजो हिकु वॾेरो बि जेको आहे उहो बि हिकिड़ो सफ़ा सादड़ो ऐं ग़रीब टाइप जो हिकिड़ो वॾेरो आहे जेको आमतौर ते जेके वॾेरा हूंदा आहिनि उन्हनि खां बिल्कुलु मुख़्तलिफ़ हिकिड़ो हमदर्द ऐं ग़रीबनि जो अॾोखी ऐं हिकिड़ो सादे क़िस्म सादी तबियत वारो हिकिड़ो वॾेरो आहे। उनजो नालो बि जाफ़र आहे। उन में जेको मुख्य किरदारु आहे उहो बख़्तावर आहे। बख़्तावर जो हस्बैंड गुज़ारे वियो आहे। हुन जा 2 पुट आहिनि, हिकिड़ो जुमू ॿियो उस्मान। जुमू थोरो उमिरि जो थोरो वॾो आहे, विच में को शायदि वक़फ़ो हो या छा जो। उस्मान अञा नंढो आहे ऐं उस्मान स्कूल वञे थो। ही ॻाल्हि थिए पई अंग्रेज़नि जे दौर जी, पाकिस्तान ठहण खां कुझु साल पहिरीं जी, मे बि 10 साल पहिरीं या 20 साल पहिरीं, या हिकु जॻह ते मूंखे पढ़ंदे पढ़ंदे इहो महसूसु थियो थी किसो शायदि 1920 खां शुरू थो थिए, पर उहा ॻाल्हि क्लियर किथे बि लिखियल कान्हे का। त उन में जेको जुमू आहे उहो माल चारे थो, मेहूं चारे थो ऐं सभु जेके आहिनि मालवंद माण्हू आहिनि। वॾेरो बि मालवंद माण्हू, वॾेरो बि ज़मीनदार कोन्हे, मालवंद आहे। जुमू तबियत जो तेज़ आहे, जीअं के हूंदा आहिनि धनार, उहो माल खे बि मारे थो, हर कंहिं सां झगड़ो करे थो, भाउ खे बि कंहिं ॻाल्हि ते कुटे थो। रोज़ रोज़ भाउ मोटड़ा खाईंदो आहे। पोइ हिकिड़े ॾींहुं भाउ स्कूल
वञे थो त वापसि अचे ई नथो, उहो ॻोठु छॾे हलियो वञे थो, उहो ॻोठु छॾे हलियो वञे थो ऐं वञी उहो खरकारनि जे वर चढ़े थो। हेॾां पोयां हुनजी ॾाढी ॻोल्हा कंदा आहिनि, पर महीनो 2-4 ॻोल्हा करे 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 नेठि थकी चुप करे वेही रहंदा आहिनि ऐं ज़िंदगी जो कारवार वरी हलणु शुरू थी वञे थो। उन्हनि ॾींहंनि में मक्खी ॿेले में कोई धाड़ेल पैदा थींदा आहिनि, जेके धाड़ेल जो वॾो आज़ार मची वेंदो आहे। उहे ॻोठाणनि खे उन्हनि धाड़ेलनि मां वॾो ख़तरो हूंदो आहे। उहे थोरी घणी ॻाल्हि ते जेके उहे ॻोठाणा सादा सूदा वीचारा जेके आहिनि उहे सभु वॾेरे वटि अचनि था, वॾेरो वरी सूबेदार वटि वञे थो। ऐं हिकिड़ी अजीब ॻाल्हि आहे, उहा अॻिते हली आऊं ॿुधाईंदुसि त सूबेदार वरी हिननि खे बंदूकूं मोकिले थो त तव्हां वञी धाड़ेलनि सां पाण मुक़ाबिलो कयो। बहरहाल उन्हनि धाड़ेलनि जूं कारवायूं जारी हूंदियूं आहिनि त सरकार जो फ़ैसिलो हिकिड़ो अजीब हिननि खे ॿुधण में ईंदो आहे त जीअं त धाड़ेल कंट्रोल में नथा अचनि ऐं धाड़ेल लिकी था वञनि जंग में, तंहिंजे करे असां ॿेलो कटींदासीं। कटींदासीं जे बजाए बि हू लफ़्ज़ चवनि था ॿेलो सुकाईंदासीं। इहो आउं तनक़ीद वारे हिन में आउं पहलू में इन ते आउं वधीक ॻाल्हाईंदुसि, पर फ़िलहाल आउं कहाणी बयानु थो करे। हू चवनि था ढंढ ऐं ॿेलो सुकाईंदासीं। उतां खां ही कहाणी असल में शुरू थिए थी, उतां खां जो हुननि जी ज़िंदगी में हिकिड़ो वॾो ममण मची वञे थो। भई ॿेलो जंहिं ते असांजो सॼो दारो मदार असांजो आहे, माल असांजो उते वञे थो, असांजो काठी पंहिंजो घर तुणी लकड़ी पंजर सभु असांजो इन ॿेले मां अचे थो। खाधो पीतो असांजो गुज़रान असांजो ॿेले ते आहे। जेकॾहिं ॿेलो वियो त असांजो माल मरी वेंदो, माल वियो त असां ख़तमु। उन्हनि खे वठी सिरजी लॻंदी आहे। हेॾां होॾां ताईंदा आहिनि, वेंदा आहिनि, पर हू वीचारा जेका वस न हलंदो आहे। ऐं हिन कहाणी जो जेको मेजर क्राइसिस आहे उहो इहो ई आहे त हुननि जो जेको ॿेलो आहे उहो कटिजी वञे थो, बिकोल राइटर जे सुकाइजी वञे थो। उहो डिप्टी कमिश्नर जेको हूंदो आहे उन दौर जो कलेक्टर, उहो ॿनियूं विराइण जे लाइ खुली कचहरी करे थो। उन में सभु ॻोठाणा वञनि था, पर ॻोठाणनि जी अक्सरियत इहो चवे थी त असांखे ॿनियूं न खपनि, असांजो बसि जंग न वढियो। ऐं असां इन कैटल ग्रेज़िंग जेको असांजो कल्चर या जेको असांजो रोज़गार आहे, असां इन में ख़ुशि आहियूं, असांखे ॿनियूं न खपनि। डिप्टी कमिश्नर चए थो त ॿनियूं वठो, इहे ॿनियूं त असां तव्हांखे बि ॾींदासीं ऐं असांजा के वफ़ादार माण्हू आहिनि ॿियनि सूबनि जा, असां उन्हनि खे बि ॾींदासीं। बख़्तावर जेका आहे उहा ॿनी जी दरख़्वास्त ॾिए थी, उनखे अलाट थी मिले थी। बाक़ी ॿिया माण्हू ॿनी जूं दरख़्वास्तूं बि नथा ॾियनि ऐं चुप करे हलिया अचनि था उतां। उहे ॿनियूं जेके आहिनि उहे पंजाब खां ईंदड़ आबादकारनि जे हवाले कयूं वञनि थियूं। कुझु अरसे में जंग कटिजी वञे थो, उते बिल्डोज़र हलनि था ऐं उन खां पोइ उहे आबादकार जेके आहिनि उहे पंहिंजूं ॿनियूं ॿारा उहे पोखिनि था। ऐं जॾहिं बख़्तावर पंहिंजे ॿनी ते वञे थी त उहे गस बि उतां बंदि करे था छॾनि, को पाणी ढुक पियारण लाइ तयारु कोन्हे। हिकु वॾी सकाफ़ती ऐं मुआशी तब्दीली अची वञे थी। ऐं इहा तब्दीली जेका आहे उहा जेकॾहिं अंग्रेज़ी में लफ़्ज़ इस्तेमालु कजनि त कैटल ग्रेज़िंग सोसाइटी खां उहा ट्रांसफॉर्म थी एग्री बेस्ड सोसाइटी बणिजी वञे थी, जेका अॻिते हली वरी उन में फर्दर तब्दीलियूं बि अचनि थियूं। पर जीअं त ही सदियुनि खां वठी पंहिंजी कैटल ग्रेज़िंग कल्चर खां में हेरी मेरी विया हुआ, तंहिंजे करे हिननि खे उहो एग्रीकल्चर वारो दौर बि ॾाढो ॾुखियो लॻे थो। कुझु माण्हू जेके आहिनि पंहिंजो माल मता खणी वठी ऐं हुन जे ढंढ जे या हुन जे नारे जे हुन पासे हलिया वञनि था, छो जो पाणी जो रुख हुन पासे हूंदो आहे त मच्छी मारण वारा बि ओॾे हलिया वञनि था। ऐं कुझु जेके आहिनि जेके बचिया हुआ माण्हू उहे बनी बारे जो कमकार हिते कंदा रहनि था। ॿेलो वढजण खां पोइ धाड़ेलनि वारो मसइलो ख़ुदि ब ख़ुदि ख़तमु थी वञे थो ऐं धाड़ेल इन्हनि खे कुझु बि कोन थो करिणो पवे। कुझु वक़्त खां पोइ वरी हिकिड़ो ॿियो धाड़ेल भूंगर नाले बि पैदा थिए थो, पर उहो बि पुलिस पकड़े वठे थी ऐं उहो हुनखे फांसी ते चाढ़े छॾे थी। उस्मान जेको खरकारनि वटि हो, उहो उनखे को हिकिड़ो माण्हू खरकारनि वटि आयो, उन छोकिरे खे ॾिठो, चई त छोकिरो मुंहिंजे हवाले कयो, जेको खरकारनि हवाले करे छॾियो। ऐं उहो माण्हू उहो सुमार जिनाई खटे वारो, पोइ ही उनजो दोस्त थी वञे थो। सुमार जिनाई हिनखे हिकु सेठ वटि वठी वञे थो, ही साल ॿ साल उते मज़दूरी करे थो। पोइ माउ खे ख़त लिखे थो, ख़त अची टपाली ॾिए थो। उन खां पोइ हू
पंहिंजे ॻोठ अचे थो ऐं उहो कुझु वक़्तु रही वरी वापसि हलियो वञे थो, वरी जिनाई वटाई वरी सेठ वटि कमु करण जे लाइ वञे थो। जुमे जी किरकिर तमामु घणी हूंदी आहे, भाउ सां बि ईंदो आहे तॾहिं बि जहिड़ो आयो ई कोन्हे को, भाउ सां माउ सां रोज़ विढ़ंदो आहे, मुंहिंजी शादी छो नथा करायो, माउ चए थी तुंहिंजे लाइ को संग किथां कोन थो मिले। बहरहाल जुमे जो हिकिड़ो दोस्त हूंदो आहे फतू, गॾु में चाढ़ींदा आहिनि, उन जी धीउ हूंदी आहे, उन जो संग बख़्तावर घुरे थी, हू बि ख़ुशि हूंदो आहे उन में, ऐं हुन जो मङणो थी वञे थो उस्मान जो। उस्मान जो मङणो थी वञण खां पोइ वॾो वक़्तु गुज़री वञे थो, उनजी शादी नथी थिए। उन खां पोइ जॾहिं शादी जा ॾींहं बदिजनि था तॾहिं उन छोकिरी जो सौटु खुदन हूंदो आहे, उनखे माण्हू चोरींदा आहिनि त भई तुंहिंजी सौट खे धारियुनि में ॾियनि था, तूं बेग़ैरत आहीं, त हू लठ खणी हमिलो बि करे थो हुन ते, जंहिंमां हीउ मरण जहिड़ो थी वञे थो उस्मान, पर वरी हुन मां बची वञे थो ऐं बिलाख़िर शादी थी वञे थी हुनजी। त कहाणी में वॾा जंप आहिनि ऐं उतां उन खां पोइ राइटर ॿुधाए थो त बख़्तावर जेका आहे उहा 100 सालनि जी थी वञे थी ऐं उस्मान खे हिकु नंढड़ो पुटु आहे उर्स, ऐं अचानक हिकिड़ी ॻाल्हि थिए थी त उर्स खे उस्मान खे टीबी थी वञे थी, ऐं जॾहिं डायग्नोज थींदी आहे त उहा आख़िरी स्टेज ते हूंदी आहे। हालांकि टीबी जेको आहे सो फौरन डायग्नोज थी वञे थी, छो जो खंघि माण्हू खे छॾींदी ई कोन्हे, ऐं उन में हुनजो इंतकाल थी वञे थो। इंतकाल खां पोइ ॻोठराज वारा चवनि था त अञा हिनजी माउ अञा हयाती आहे, जंहिंजी उमिरि 100 साल थी चुकी आहे, उन खां मथे थी चुकी आहे, त इन हिसाब सां त हिन जो जेको वॾो पुटु आहे जुमू, उहो 75 या 80 सालनि जो हुजणु खपे, ऐं इन हिसाब सां उस्मान 60 सालनि जो हुजणु खपे, पर हुनजो पुटु जेको आहे उहो अञा 5-6-7 सालनि जो अंदाज़नि ॾेखारियो वञे थो। हिकिड़ी वॾी कंट्राडिक्शन्स बि आहिनि जेके आउं अॻिते हली ॻाल्हाईंदुसि। त उन चवनि था त तूं हाणे पंहिंजी भाॼाई सां शादी कर, जेको शादी खां इनकार करे थो, ऐं हिते कहाणी ख़तमु थिए। थैंक यू। ही कहाणी हुई, बाक़ी वधीक कमेंट्स आउं पोइ ॾींदुसि। जी कलीम जी साहब। महिरबानी अकबर साहब। कलीम साहब तव्हांजो आवाज़ बंद है। तव्हांजो माइक म्यूट थियल आहे, तव्हां म्यूट कयो पाण खे पोइ ॻाल्हायो। हाँ जी जी डॉक्टर साहब, इन हवाले सां तव्हां खां सवाल हो, तव्हां इको फिक्शन ते भी कम कयो आहे, इको क्रिटिसिज्म ते भी कम कयो आहे, ऐं शायदि तव्हां हिन नॉवल जे हवाले सां किथे डिस्कस भी कयो हो त इहो इको फिक्शन में अचे थो, त इन नॉवल खे तव्हां उन इको क्रिटिसिज्म वारी थ्योरी आहे उन सां कीअं था ॾिसो? तव्हां खां इहो सवाल। जी डॉक्टर साहब। जी कलीम साहब, सभ खां पहिरियों त कहाणी जेका आहे अकबर साहब तफ़सील कहाणी ॿुधाई आहे, ऐं कहाणी में जेके ट्विस्ट आहिनि, जेके जंप आहिनि, उन्हनि ते बि ॻाल्हाईंदासीं। पर असां वटि सिंधी अदब में इको फिक्शन या इको लिटरेचर जे हवाले सां तमामु घटि कमु थियो आहे। असां वटि इको फिक्शन या इको लिटरेचर जे हवाले सां जेको इको सिस्टम असां वटि शाह लतीफ़ वटि आहे, शायदि ई कंहिं ॿिए शाइर या अदीब वटि हुजे। वण, गाह, ॿूटा, पाणी जो तसवुरु, बादल, झुड़, मींहुं, बरसातूं, सॼो कुझु जेके ॾिसजे तमामु घणो आहे हुते, ऐं हुन ते मां सम्झां थो त असां वटि तमामु घणो घटि कमु थियो आहे। इको फिक्शन जे हवाले सां हिन खां पहिरें मैडम शबनम गुल जी जो नॉवल आहे, मुंहिंजे ख़्याल में मखी खां मोकिलाणी, हुन खां पोइ अब्बास कुरैजो जो नॉवल आहे वण टी जे नाले सां, ऐं ही नॉवल आहे। त मां सम्झां थो त मंज़ूर मल्हार साहब जो हिकिड़ो कामयाबु नॉवल ऐं सुठो नॉवल जेको मूंखे हिन मुतासिर बि कयो काफ़ी हवाले सां, त उहो इको फिक्शन जे हवाले सां आहे। हाणे हिन में जेके पैरेलल कहाणियूं आहिनि उहे 2-3 कहाणियूं आहिनि। हिकु हुनजी पर्सनल ग्रीवियंसिस जेको सफरिंग आहे, बख़्तावर जो हुनजो औज, हुनजी दबदबो, हुनजी सियाणप, हुनजी विज़डम, ऐं हुन खां पोइ ॿियो जेको इको जे हवाले सां जेको माहौलियात आहे, सिंध जी माहौलियात अंग्रेज़नि जे दौर खां पहिरें जेको माहौल हुयो, जेके पाणी या चरागाह या जेके ढंढूं, जेके ढोरा या जेके वण, पखी, जानवर, एतिरे क़दर जो सूअरनि जो बि काफ़ी ज़िक्र थियल आहे, उहो सॼो कुझु हिन में समायल आहे। हिन में ट्रांज़िशन जे हवाले सां ॾिसजे त नॉवल में तमामु वॾा ट्रांज़िशन आहिनि। जीअं अकबर साहब ॻाल्हि कई त ग्रेज़िंग सोसाइटी खां पोइ एग्रेरियन सोसाइटी, हुन खां पोइ पार्टीशन खां पोइ वरी जेको आहे हिकिड़ो नओं माहौल,
नई सोसाइटी डेवलप थी आहे। पर ओवरऑल ॾिसजे त सभिनी ट्रांज़िशन वारे दौरनि मां जेको हुकूमत वटि जेका शइ नज़रअंदाज थियल हुई उहा इको सिस्टम आहे, यानी माहौलियात आहे। माहौलियात खे हिननि तहस नहस करे छॾियो। मूं जॾहिं ही नाविल पढ़ियो पिया त मूंखे किंग लियर जी कहाणी यादि आई पियो त हू जॾहिं पंहिंजे धीअरुनि खे ज़मीन विराए ॾिए थो ऐं उहो तलवार सां वेही करे कटे थो पियो त हाणे ज़मीन खे असां कटियूं था, एतिरो हिसो फलाणी धीउ जो, एतिरो हिसो फलाणी धीउ जो, सल्तनत जो। त इको किड्स वारा वॾी हुन ते तनक़ीद कंदा आहिनि त तव्हां जेका ज़मीन आहे, जेका माहौलियात आहे, उनखे तव्हां तक़सीम नथा करे सघो, विराए कोन था सघो। हिते इलाही जुमिलनि ते इहा शइ महसूस थी थी। सभु माण्हू जेके हुतां जा जेके माहौलियात सां रिलियल मिलियल आहिनि उहे एतिराज़ कंदा आहिनि त असां ज़मीन खे विराए कीअं था सघूं। ज़मीन माउ हूंदी आहे ऐं माहौलियात जेको आहे असां सभिनी खे पालींदड़ हूंदो आहे। असां उन ते सभु गुज़रान कंदा आहियूं। असांजो माल, असांजे जेका जानवर, असांजे साहदार, जीत जणिया सभु उन ते गुज़ारो कंदा रहंदा आहिनि। तव्हां उनखे कीअं था विराए सघो, उनखे तक़सीम कीअं था करे सघो। माना नथो जेको हिकिड़ो ऑर्गेनिक यानी जानदार तस्वुर आहे जेको इको जो या माहौलियात जो, उहो हिते ॾाढो जानदार ऐं सुठे नमूने पेश थियल आहे। ऐं हिन में जेके कहाणियूं आहिनि, पैरेलल कहाणियूं, मिसाल तौर ॻोठ जे वैल्यू सिस्टम जूं कहाणियूं, जाफ़र जी वॾे रब जे हवाले सां या ॿियनि माण्हुनि जो, ॿियो ज़ाती ज़िंदगी बख़्तावर जी, जंहिं हिकिड़ी आइडियल लाइफ हिकिड़ी औरत जी गुज़ारे सघे थी। ऐं जेको हिकिड़ो असांजे समाज जो यानी प्रिमेटिव समाज न पियो चऊं, पर अंग्रेज़नि वारे समाज खां पहिरें दौर जो हिकिड़ो आइडियल समाज, उन समाज जी हिकिड़ी हीरोइन आहे बख़्तावर, उनजी कहाणी आहे। ऐं ॿियो जेको आहे उन सां जेके रिलेटेड माल आहे, माल सां जेको माण्हुनि जो प्यार आहे, उन सां जेको खाधो गुज़र ऐं उन ते जेके मल पहलवान मल विढ़नि था ऐं जेके हुन सां मुक़ाबला थियनि था, बहादुरी ॾेखारियल आहे। मां सम्झां थो इहे सभई शयूं इको यानी माहौलियात जे हवाले सां रिलेटेड आहिनि, इको सिस्टम जे हवाले सां रिलेटेड आहिनि। हिन कहाणी में जेके ट्विस्ट आहिनि उन ते बाद में ॻाल्हाईंदासीं। पर मां सम्झां थो इको सिस्टम जे हवाले सां जीअं हिकिड़े माहौलियाती मसइलनि खे उजागर करण जी ज़रूरत हुई, उनमें हिन नाविल जे में तमामु सुठे नमूने सां उहे मसइला उजागर थियल आहिनि ऐं ज़ाहिर थियल आहिनि। ऐं पढ़ंदे पढ़ंदे पढ़ंदड़नि जूं हमदर्दियूं बि माहौल सां, वणनि सां, पाणी सां ऐं जेको आहे माखी सां, जेके बि ॿिया मच्छी सां, मच्छी मारण वारनि सां, उन्हनि सां बि गॾिजनि थियूं। माहौलियात खे कीअं ॾिसजे ऐं हिन वक़्तु जेका मखी जी हालति आहे, या मखी खां पोइ ॿियनि पल वारनि दड़नि या ॿियनि दड़नि जी जेका हालति उहा ॾिसण वटां आहे। माण्हू हिकिड़ी ट्रेजिक सिचुएशन मां गुज़रे थो ऐं ट्रांज़िशन खे महसूसु करे थो नाविल पढ़ण खां पोइ। ऐं पोइ अॼोके दौर खे ॾिसे थो त असां खां पहिरें जेको समाज हुयो, अंग्रेज़नि जे दौर खां पहिरें या अंग्रेज़नि जे दौर दौरान ऐं उन खां पाकिस्तान ठहण खां पोइ, उन सॼे समाज जो हिकिड़ो वॾो हिकिड़ो अक्स आहे इन नाविल में। ऐं माहौलियात जो मुख्य मौज़ू आहे। कहाणी जे ट्विस्ट ते ऐं उन्हनि जे जेके अॻिते हली करे जेके वॾा वॾा छलांग अचनि था, जंप अचनि था, उन ते हिते ॻाल्हाईंदासीं। पहिरियों त अज़ीम साहब खां भई बेशक त हाल वठी वठो। जी महिरबानी जी करीम डॉक्टर साहब। अज़ीम तव्हांखे आवाज़ अचे पियो? अज़ीम जी जी तव्हां जी माइक बिल्कुल अनम्यूट कजो। जी जी हा, कहिड़ा हाल आहिनि? पहिरीं त तव्हां ठीकु आहियो? सभु ख़ैर? बिल्कुल ठीक ठाक। सभिनी दोस्तनि खे सलाम। काफ़ी ॾींहंनि खां पोइ वरी दोस्तनि जी ख़िदमत में आया आहियूं ऐं विच में ॿुधंदा रहियासीं पर पार्टिसिपेट न करे सघियासीं, छो त असांजो जेको टाइमिंग आहे इहो वॾो इशू आहे। असां सां गॾु वारनि सां हिन टाइम बिजली कोन हूंदी आहे किथे। जी तव्हां अच्छा अज़ीम, तव्हां ही नाविल पढ़ियो आहे? कंपोज़ बि अज़ीम ई कयो आहे न? जी जी बिल्कुल, हा कंपोज़ कयो अथऊं ऐं ड्यूरिंग कंपोज़िशन काफ़ी डिस्कशन हलंदी रही असांजी। सो तव्हां जेको पुछणु चाहियो तव्हांजे लॻे थो तव्हांजे सलाह ते हुन अमल कोन कयो। कुझु हद ताईं चई सघो था, छो त उहे मूं वटि काफ़ी हिन जे जेको ही माना 6th ड्राफ्ट हुयो जेको हिन फाइनल अच्छा कयो। अज़ीम तव्हां जी 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 कलीम जी जी अज़ीम साहब जारी हा रखो। अज़ीम, तव्हां हिन नाविल जे हवाले सां ख़ासि करे जेका किरदार निगारी आहे उन जे हवाले सां तव्हां थोरो ॿुधाइजो, छो त कंपोज़ तव्हांजो थियल आहे। तव्हां असांखे वधीक सुठे नमूने हिन हवाले सां ॿुधाए सघो था। पोइ वरी असां अकबर साहब ऐं डॉक्टर साहब खां वरी पुछूं था। जी अज़ीम। बिल्कुलु इन हवाले सां इहो त छो त जेको राइटर आहे मंज़ूर मल्ला ऐं असांजो जेको ॻोठु आहे, असां पाण में पाड़ेसरी आहियूं, त ही माना असां चई सघूं था त इहा असांजी हिकिड़ी तारीख़ आहे जेका इन नाविल में हिन मंज़ूर साहब बयानु करण जी कोशिशि कई। हाणे इन में इहो आहे त जेको नाविल स्टार्ट थिए थो उहो 1800
50-40 जे ॾहाके खां माना हिन कहाणी खे स्टार्ट करण जी जेका कोशिश कई लॻे थो अज़ीम साहब सां बि नेटवर्क इशू आहे। लॻे थो हैंग थी वियो सर। अज़ीम खे ॿुधणु ज़रूरी आहे, ॿुधणु चाहियां थो अज़ीम अज़ीम खे। तव्हां जेकॾहिं वीडियो जी 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 ऑफ करे ॻाल्हायो। अज़ीम नेट जो प्रॉब्लम पियो थिए, तव्हां जेकॾहिं वीडियो ऑफ करे कमेंट ॾींदव त अची वेंदा। अच्छा अज़ीम साईं हैंग थी वियो आहे। अकबर साहब तव्हां जेको आहे सो ॻाल्हि पे कई हिनजी नॉवेल में उमिरि जे हवाले सां कॉन्ट्रडिक्शन ऐं कुझु ॿियूं शयूं तव्हांखे जेके नज़र आयूं, तव्हां महिरबानी करे उन ते रोशनी विझो। वरी अज़ीम असां सां वरी जुड़ण जी कोशिश करे थो त पोइ वरी नका जी अकबर साहब। मुंहिंजो ख़्यालु आहे त कुझु पहिरीं जीअं असांजी रवायत आहे त पहिरीं नॉवेल जूं जेके आहिनि उहे ख़ूबियूं ॿुधाइबियूं आहिनि ऐं पोइ ख़ामियूं ॿुधाइबियूं आहिनि। त जेको नॉवेल ते जेको क्रिटिसाइज़ या क्रिटिसिज़म वारो जेको हिसो आहे उहो पोइ ॿुधायां थो, जंहिंमें हिकिड़ी पॉइंट उहा बि आहे। मूं उहे पॉइंटूं नोट करे छॾियूं आहिनि। पहिरियां हुन जूं नॉवेल जूं जेके बहितर ॻाल्हियूं आहिनि उहे ॿुधायां थो। उहो इहा आहे त हिन में ॿ शयूं जेके आहिनि उन्हनि जी डिपिक्शन तमामु सुठी थियल आहे, उन्हनि जी अकासी तमामु सुठी थियल आहे। हा अज़ीम आऊं तव्हांखे ॿुधणु ज़रूरु चाहींदुसि जेकॾहिं तव्हांजो नेट प्रॉब्लम थिए न, वीडियो बंदि कजो त पोइ आसान थी सघे थो। पर आऊं तव्हांखे ॿुधणु चाहियां थो। ज़रूरु ज़रूरु सर। त हिन में जेको मूं ॻाल्हाए पियो त जेके बहितर शयूं आहिनि नॉवेल जूं पहिरीं उन्हनि ते ॻाल्हायूं, पोइ उन ते तनक़ीद कयूं था। त हिन में ॿ शयूं जेके आहिनि उहे कमाल जी उन्हनि जी डिपिक्शन आहे। हिकिड़ो आहे इन इलाइक़े जी ॿोली। ॿोली त सिंधी आहे, कोई ईअं न आहे त कोई लहजो ॿियो आहे। जीअं असां वटि ॿिया लहजा बि आहिनि, थर जो हिकिड़ो लहजो आहे हिकिड़ो ख़ासि, या ॿिया ॿियनि इलाइक़नि लहजो बि अलॻि कोन्हे को, ॿोली आहे सिंधी ॿोली आहे, पर उनजी सब कल्चर थियनि त उहे माण्हू जेके पंहिंजो हिकु मख़सूस रोज़गार सां लॻल हूंदा आहिनि, उन्हनि जी ॿोली में बि उहे लफ़्ज़ अची वञनि था। जीअं मसलन मीर बहर जेकॾहिं ॿोली ॻाल्हाए थो, उनजी ॿोली यकीनन मालवंद माण्हू जी ॿोली खां मुख़्तलिफ़ हूंदी आहे। ॿोली त सिंधी हूंदी आहे पर हुनजो डिक्शन अलॻि हूंदो आहे। ईअं हिन जो जेको डिक्शन आहे उहो कैटल ग्रेज़िंग सोसाइटी वारो डिक्शन ऐं एग्रीकल्चरल डिक्शन जेको आहे उहो सुठो खणी आयो आहे, हुनखे प्रिज़र्व कयो आहे हुन, ऐं इहो हिकिड़ो हुन बहितर कमु कयो आहे। छो जो ॿोली जेको असां वटि तेज़ी सां मॉडर्नाइज़ थी वञे ऐं एतिरी मॉडर्नाइज़ थींदी पई वञे जो उहे लफ़्ज़ असां वटि मतलूब थींदा वञनि पिया। उहे जेके आहिनि एक्सप्रेशन्स असां वटि मतलूब थींदा वञनि पिया। उहे पहाका चवणियूं तशबीहूं उहे पुराणियूं थी वञनि पियूं। हिन सां आहे हुन ॿोली ते, छो जो माण्हू इलाइक़े जो आहे त हुन ॿोली खां चङी तरह उहा वाक़िफ़ आहे। ऐं ॿी आहे उनजी कल्चरल डिपिक्शन, त उहे मालवंद माण्हू जेके आहिनि उनजी ज़िंदगी कीअं थी गुज़रे, सुबुह कीअं थी गुज़रे, शाम कीअं थी गुज़रे, कीअं हू पंहिंजो लोढ़े जे घिटीअ ते खट रखी कीअं सुम्हनि था, छो सुम्हनि था, उते उन्हनि खे कहिड़ा ख़ौफ़ आहिनि, जानवरनि जा अलॻि, चोरियुनि जा अलॻि, हाट जा अलॻि, माल जूं बीमारियूं कहिड़ियूं आहिनि, उन बीमारियुनि जा इलाज कहिड़ा आहिनि। इहे सभु हिकिड़ी कल्चरल डिपिक्शन आहे ऐं हिकिड़ो अहिड़ो पैनोरामा जुड़े थो जंहिंमें पढ़ंदड़ ऐं चिटे तरीक़े सां लिखियल आहे, हिकिड़ो मुबाम तरीक़े सां आहे, पंहिंजो अहिड़े चिटे तरीक़े सां लिखियल आहे जो माण्हू पढ़ंदड़ सम्झे थो त आउं जहिड़ो हुते मुखी में पहुची वियो आहियां। ॿी सभ खां वधीक जेका आहे न हिन नॉवेल जी ॻाल्हि, सभ खां वॾी ॻाल्हि जेका नॉवेल जी आहे उहा आहे त हुन ज़मीन पेरनि जे हेठां जंहिं माण्हुनि जे निकिरे थी उन्हनि जो दर्द,
उहो दर्द हुन सुठे नमूने सां डिपेक्ट कयो त हिकिड़ा माण्हू जेके सदियुनि खां वठी पंहिंजो घर माल मता कख ठाहे वेठा आहिनि, पंहिंजे सकाफ़ती ढांचे में ख़ुशि खुरम वेठा आहिनि, अचानक उन्हनि खे ख़बर थी पए त सभु कुझु तबाह आहे। तव्हां हितां लॾियो बि, माल बि तव्हांजो विकिणो या वञी किथे ॿिए हंधि वियो, कणू कणू थी वञो, जेके वास्ता तालुक माइटियूं आहिनि उन्हनि खां परे थी वञो। ही हिकिड़ी वॾी, ईअं सम्झो त धरती पहिरियों वेठा निकिरे थी ऐं माण्हू डायस्पोरा में तब्दील थी वञे थो। जीअं हिकिड़ी यहूदी डायस्पोरा चवंदा आहिनि, उन्हनि खे चयो तव्हां यरूशलेम छॾियो, को केॾांहुं वियो, को केॾांहुं वियो, को केॾांहुं वियो, कणू कणू थी विया। ईअं हितां जा माण्हू बि कणू कणू थी वञनि था। इहो जेको दर्द आहे इहो तमामु वॾो दर्द आहे ऐं इहो ई नाविल जो जेको दुख क्राइसिस आहे जेको रिज़ॉल्व न थी सघे। क्राइसिस हूंदा आहिनि त रिज़ॉल्व थियण जे लाइ हूंदा आहिनि न, ऐं क्राइसिस खे रिज़ॉल्व न थी सघंदा आहिनि पोइ ट्रेजेडी बणिजी वेंदा आहिनि। त हिन अलामती तौर ते शायदि इहो चवण जी कोशिशि कई आहे जेकॾहिं हिन धरती जा धणी खोलींदा त धरती हुननि जे पेरनि हेठां ईअं निकिरी वेंदी जीअं हुननि ॻोठाणनि जे हालवंद माण्हुनि जे पेरनि जे हेठां धरती निकिरी वई ऐं उहे बेवसी सां ॾिसंदा रहिया, कुझु करे न सघिया। ईअं सुभाणे तव्हांजे पेरनि हेठां धरती निकिरी वेंदी ऐं तव्हां अखियुनि सां ॾिसंदा रहंदा ऐं कुझु न करे सघंदा ऐं तव्हां अक़लियत में तब्दील थी, डायस्पोरा बणिजी कणू कणू थी विकिरी वेंदव। जेकॾहिं अलामती हवाले सां वठी सघे त इहा ॻाल्हि करण जी कोशिशि कई आहे। नाविल जी तमामु वॾी ॻाल्हि आहे, तमामु वॾी प्लस पॉइंट आहे। हाणे टाइम घटि आहे, उनजे करे जेका कलीम साहिब इजाज़त ॾियनि, जेकी तनक़ीदी पॉइंटूं आहिनि उहे आउं हिते ई हक़ में सभु बयानु करे वञा, पोइ उन्हनि में तव्हांजे घरनि वारनि जवाब बि अची वेंदा। सर पहिरीं जेको आहे सो उस्ताद साहब ऐं अज़ीम खां उन्हनि जा कमेंट्स वठूं, पोइ वरी जेकॾहिं टाइम बचे थो। जी उस्ताद साहब, डियर भलीकार, तव्हां हिन नाविल जे हवाले सां पहिरीं त इहो तव्हां पढ़ियो आहे, हिन जा तव्हां पंहिंजी इनिशियल राय ॾियो, पोइ थोरो हिन जे किरदारनि जे हवाले सां असांखे ॿुधायो, किरदार निगारी जे हवाले सां। त ऐं ॿियो जेको ही सांगड़ जो जेको माहौल आहे उन में इहो नाविल ऐं उनजी केतिरी इम्पोर्टेंस आहे। जी उस्ताद साहब। महिरबानी कलीम साहब, ऐं मां सम्झां थो त अकबर लिगारी साहब तमामु सोढ़े नमूने सां हिन जे नाविल जी तशरीह कई ऐं डॉक्टर साहब बि सुठो ॻाल्हायो। हीअ असल में मुंहिंजे इलाइक़े जी कहाणी आहे। असां इलाइक़े में रहूं था, बल्कि असां जेके लिखण वारा आहियूं, मंसूर मल्हार साहब, असां सदाईं गॾु हूंदा आहियूं। दिलचस्प ॻाल्हि इहा आहे त जॾहिं हीअ मंसूर साहब नाविल लिखियो पए त उन्हनि ॾींहंनि में मंसूर साहब जो नाविल पढ़ियो पए, मिखाइल शोलोखोव जो एंड क्विट फॉलोस द डॉन। उनजो मूं सां बार बार ज़िक्र कंदो, चवंदो यार ॾिस केॾो ज़बरदस्त नाविल आहे, उन इलाइक़े जो दरियाहनि जो ज़िक्र आहे, ढंढनि जो ज़िक्र आहे। उन अरसे दौरान हिन बि नाविल लिखणु शुरू कयो ऐं मूं सां शेयर कंदो ॻाल्हियूं। मक्खी हिकिड़ो कल्चर आहे। मक्खी जी कहाणी असां जेका आहे सा अंग्रेज़नि जे दौर खां जेकॾहिं ॾिसूं, उनखां वठी पाकिस्तान ठहण खां पोइ ऐं मौजूदा मक्खी जी तबाही ताईं हिकिड़ो वॾो दास्तान आहे। मक्खी जी कहाणी, अमरलाल जी कहाणी हुर मक्खीजा खां शुरू थिए थी। उन मक्खी जो ज़िक्र पोइ जेको आहे सो असांजो किताबी सिलसिलो आउं कंदो आहियां, झूंकार। उन में मक्खी नंबर कढियो हो, जंहिंमें साईं अल्लाहराय बेहण साहब मक्खीअ खां मोकिलाणी जो मज़मून लिखियो हो, जंहिं ते मोहतरमा शबनम जो नाविल उन साॻे उनवान सां छपियो। मक्खी कीअं तबाह थी ऐं उनखां कीअं मोकिलाणी जो नोहो जेको साईं अल्लाहराय लिखियो। हाणे इन मक्खी जो जेको मौज़ू आहे, कल्चर आहे, असां जेकॾहिं मोहम्मद उस्मान दीपलाई जो नाविल पढ़ूं, सांगड़, या लेम्ब्रिक जो नाविल आहे द टेररिस्ट, जंहिंजो अताउं नंबरे साहब तर्जुमो कयो हुर गोरी लाजम, पोइ शबनम जो नाविल, ऐं आख़िर में जेको आहे सो मोहतरम मंसूर साहब जो नाविल। उन सां गॾोगॾु अमर लिगारी साहब जूं कहाणी, ख़ासि तौर ते जेको तव्हां जेकॾहिं सिलसिलो पढ़ियो हुजे, छपियूं कहाणियूं नानी नसीबा जे उनवान सां, उन में बि सॼो मक्खी जो कल्चर, मक्खी जा मालवंद ऐं डंडूं ढोरा, मक्खी जो राग, मक्खीअ जो जेको उते
माण्हू आहिनि, खाना बदोश आहिनि, मलाह आहिनि, उन्हनि जा गीत उहे सभु मिलनि था। हाणे जेसि ताईं मंज़ूर साहब जे नाविल जी ॻाल्हि आहे, त मंज़ूर साहब जॾहिं इहो नाविल लिखियो, हिन में जेका किरदार आहिनि, माई बख्तावर आहे ऐं हुनजा 2 पुट आहिनि, ऐं हू हिकिड़ी माना औरत एॾी बहादुर औरत आहे जेके मंज़ूर साहब पंहिंजे नाविल में कोट बि कयो आहे त माना मर्द जे बराबरि आहे। सॼे माहौल खे कवर करे थी, पुटनि खे संभाले थी, उन्हनि जा ॾुख सूर आहिनि, वॾेरनि जूं हराम पायूं आहिनि, ऐं जेको कल्चर चेंज थिए पियो उनखे ॾुख आहे उनखे, ऐं आख़िर में वीचारी हू पंहिंजो ज़हनी तवाज़ुन विञाए थी वेहे ऐं सभु ॻाल्हियूं खां विसरी थी वञनि ऐं कहाणी ख़तमु थिए थी। हिकिड़ो दर्द जेको आहे उनजी दिलि में ई रहिजी थो वञे। त हाणे हिते जेको ॻाल्हि अचे थी, मक्खी सिर्फ़ु मालवंडनि जी न आहे, हिन में 200 डंडूं हुयूं मक्खी डंड में। 1895 में हिकिड़ी जेम्स जी रिपोर्ट आहे जंहिंमें हुन जॾहिं हुन तहरीक शुरू थी पहिरीं, त हुन चयो त हीअ जेको मक्खी आहे हिनखे ख़तमु कयो वञे, हीअ वण वढिया वञनि, हिते आबादी कई वञे जीअं हुरनि मां जेको आहे असांजी जान छुटे। त उनजे नतीजे में छा थियो, जो मक्खीअ में 100 जेके आहिनि से चक ठाहिया विया, जेके कॉलोनियल दौर जा जेके आर्मी में माण्हू हुआ उहे रिटायर थिया, उन्हनि खे हुते आबाद कयो वियो। अॼु बि सांगड़ जे आसपास मक्खी जे एरिया में 100 चक आबाद आहिनि जदीद सहूलियत सां। उनखां पोइ पाकिस्तान ठहण खां पोइ तबाह कयो वियो चोटियारी डैम ठाहे, ऐं उनजो जेको ज़िक्र साईं शबनम अंसारी साहब बि कयो आहे, ऐं मोहतरमा शबनम जे नाविल में बि आहे, ऐं हिन बख्तावर नाविल में बि आहे, त कीअं जेको आहे उन डंड खे सुकाए हिकिड़े डैम में मुंतकिल कयो वियो। नारे जे किनारे जेके ख़ूबसूरत वण हुआ, अमलतास जा हुआ, पुतर जा वण हुआ, निमनि जा वण हुआ, या जेको आहे सो कुझु सरी हुआ, उहे सभु ख़तमु थी विया। ख़ुदि जेके डंडनि में जेका मच्छी हुई, सांगड़ जी मच्छी तमामु घणी मशहूरु आहे, उहा डैम ठहण सां मच्छी ख़तमु थी वई। मुंहिंजा जेके क़िस्म हुआ मच्छी जा, उहे सभु नाविल में मंज़ूर साहब ॾिना आहिनि। जेके साइबेरिया खां पखी ईंदा हुआ उहे जेके हाणे कोन था अचनि, इहे सभु जेको हिकिड़ो माहौल जेको तबाह थियो, उन खां पोइ जेको मक्खी जेका सूरत हाल थी आहे, उनजा जेके समाज ते मनफ़ी ऐं पॉज़िटिव असरात थिया आहिनि, उहे सभु हिन नाविल में कोशिशि कई। अकबर साहब हिकिड़ी ॾाढी सुठी ॻाल्हि कई, ऐं उनखे वरी कोट कयां थो। अकबर साहब चयो त हिते जेके भॻल हुआ उहे वॾो ज़ुल्म जेको कयो वेठा हुआ। मज़ेदार ॻाल्हि इहा आहे त पुलिस जेको आहे वरी हथियार बि ॾे मक़ामी माण्हुनि खे, त तव्हां वञी हुन सां मुक़ाबिलो कयो। इन जो पस मंज़र कुझु हीअं आहे त हाणे मंज़ूर साहब नाविल में भॻलनि खे ऐं हुरनि खे गॾाए वियो आहे, हुरनि जो मर्कज़ हो मक्खी। त छा थियो, उन दौर में अंग्रेज सरकार मक़ामी माण्हुनि खे कुझु अहिड़ा हुआ जिन खे मुंहिंजी पॉइंट लिखियल तव्हां ॿुधाए वेंदो, पोइ आउं छा ॿुधाईंदो। या असां मूंखे बि जॾहिं इहा शइ थी त मूंखे महसूस तव्हां ॿुधायो त मक्खी जो ज़िक्र अचे ऐं अंग्रेज़नि जो ज़िक्र अचे, इहे ॿ रुॻो ज़िक्र अचनि ऐं हुरनि जो ज़िक्र न अचे, त पोइ इहो मतिलबु इहा छा चइजे हिनखे, या त अणॼाणाई आहे। हुर जिते मक्खी जो ज़िक्र आहे, जिते अंग्रेज़नि जो मतिलबु ज़िक्र आया, त हुरनि जो ज़िक्र त ठीकु आहे न। ऐं धाड़ेल बाड़ेल छाजा धाड़ेल हुआ, इहे थोरो आहे। ॿियो भॻलनि खे एॾो नेगेटिव करे पेश करणु तमामु घणो जेको सोसाइटी में वधीक जी इन रुॻो इहो थोरी कयो त बेलो कटरायो, इन्हनि घर बि साराया। सर मां अर्ज़ु करे वञा। हा जी जी, चओ मां अर्ज़ु उस्ताद जी बिस्मिल्लाह। मां अर्ज़ु करे वञा, अकबर साहब जी थोरी आवाज़ कटिजी वई, मां अर्ज़ु करे वञा त इहो मंज़ूर साहब जी इन ॻाल्हि ते काफ़ी दोस्तनि तनक़ीद बि कई हुई, ऐं ख़ासि तौर ते असांजो दोस्त हिकिड़ो ख़ालिद जोगी साहब आहे, हुन चयो आउं लिखां थो। पर छा आहे जो तनक़ीद जेका आहे असां वटि जेका सहब तमामु घटि आहे असांजे दोस्तनि में। ख़ैर उन ते आउं वधीक कोन थो वञा, तव्हां सम्झी वञो छा उन दौर में जेको मक़ामी माण्हू हुआ, अंग्रेज़नि उनखे हथियार ॾिना हुआ, जंहिंजो इशारो जेको आहे मंज़ूर साहब कयो आहे। हाणे हुर तहरीक जो जेको ज़िक्र पॉज़िटिव नमूने सां अचणु घुरिजे आहे, उहो वाक़ई हिन नाविल में न आहे। इहो हिकिड़ो तनक़ीदी पहलू ते माना बहस करे सघिजे थो।
उहो अचणु घुरिजे हा, पर उहो कोन्हे। मक़सदु ॻाल्हि जो इहो आहे त नाविल में जेको किरदारु आहे, जेको ख़ानदान आहे भाई बख्तावर जो, उनजा 2 पुट आहिनि उस्मान ऐं जुमो, ऐं उनजी कहाणी खे मुंहिंजे ख़्याल में घटि पर मक्की जे माहौल खे उनखे वधीक उन जेको आहे सो ज़ोर ॾिनो वियो आहे, ऐं उहो कीअं जो कल्चर तबाह थियो उन ते घणी रोशनी विधी वई आहे। पर जेके बि नाविल लिखिया विया आहिनि मक्खी ते जे पस मंज़र में, उन्हनि में हुर तहरीक जो वधीक ज़िक्र आहे। मिसाल तौरु सांगड़ नाविल आहे या ख़ुदि मोहतरमा शबनम जो नाविल आहे, उनमें हुरनि जो तमामु घणो ज़िक्र आहे। ऐं ख़ुदि लैम्ब्रेक जेको नाविल लिखियो आहे उनजो बेस सही सम्झो मक्खी आहे, जितां हुर तहरीक जे दौरान हुर कारवायूं कंदा हुआ, ऐं हुन में जेको किरदारु आहे साईं रखीअ जो, उहो कीअं थो जेको आहे पंहिंजा ॻोढ़ा थो उगाड़े, जॾहिं अंग्रेज़ ॻोठनि जा ॻोठ था साड़नि ऐं हुरनि खे जेको आहे कढे कैंपनि में था आणनि, कंसंट्रेशन कैंपनि में, त उनमें जेको साईं रखियो जॾहिं वञे थो मक्खी में ॾिसे थो त भई हिकिड़ो ॻोठ हो, हिते मुंहिंजी अम्मा हूंदी हुई, मुंहिंजी दादी हिते रुची हूंदी हुई, मानियूं पचाईंदी हुई, खीर विलोड़ींदी हुई, ऐं हीअ जेको असांजो जेको ॻोठ ईअं बाहि ॾेई साड़ियो वियो, जंहिंमें असांजा जेके आहिनि मेहूं हुयूं, बकरियूं हुयूं, उहे बि जेरियूं सड़ी वियूं, ऐं असांजा जेके अन्न जो ॿोरियूं रखियल हुयूं उहे बि सड़ी वियूं। मतिलबु त हिकिड़ो लैम्ब्रेक अंग्रेज़ थी, कॉलोनियल ऑफिसर थी, उहो हिकिड़ो दर्द हिकिड़े किरदार जे वाता ॿुधाए वियो। इहो पहलू थोरो मंज़ूर सां रहिजी वियो आहे, जेको हुरनि जे हवाले सां उनखे थोरो खणणु घुरिजे आहे, उहो कोन खयो आहे। बहरहाल तंहिं हूंदे बि मां सम्झां थो त हीअ मक्खी जी हिकिड़ी तारीख़ बि आहे, मुंहिंजे कल्चर जेको तबाह थियो आहे ख़ासि तौर ते चोटियाल थियण खां पोइ, या कॉलोनियल जेके आबादियूं आयूं आहिनि उन्हनि ते हिकिड़ो ही मरसियो आहे, ऐं उनजी हिकिड़ी तारीख़ आहे जेका मंज़ूर साहब रक़म कई आहे। जी करीम। अच्छा, महिरबानी उस्ताद, तव्हांजो टाइम बचो त वरी अचूं था। असां अज़ीम खां हुनजा कमेंट्स वठी वठूं। अज़ीम, तव्हां जेका असां ॻाल्हि पे कई नाविल जे हवाले सां, महिरबानी करे तव्हां ॻाल्हि पूरी कजो। पोइ असां वटि जेके 2-3 मिंट बचंदा हुन में वरी अकबर साहब खां ऐं डॉक्टर साहब खां तनक़ीदी जाइज़ो वठंदासीं। जी अज़ीम। हाणे मुंहिंजो आवाज़ अचे थो न? जी 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 अज़ीम। हा, असल में वो इहा ॻाल्हि कई पे जेका नाविल जी टाइम लाइन जे हवाले सां ख़ासि तौर ते, छो त ही जेको हाणे लेखक जी जेका उस्ताद, इंटेंशन हुई, तव्हांजी माइक मां आवाज़ पियो अचे, तव्हां माइक म्यूट कंदो त महिरबानी करे। उस्ताद माइक तव्हां। सो इन में इहो हुयो त हाणे छो त इहो जेको वक़्तु आहे, माना 1850 खां वठी जेका 1950 ताईं वारा जेके 100 साल आहिनि, ख़ासि तौर ते हिन खिते जे हवाले सां तमामु अहम आहिनि तारीख़ी तौर ते। छो त हिकिड़ो त हिते जेको अंग्रेज़ जे अचण खां पोइ वरी जेका हुर मूवमेंट शुरू थी, हिकिड़ो त इहो पहलू आहे हिन सॼे इलाइक़े जे हवाले सां तारीख़ी पहलू। ऐं उन खां पोइ जेको ॿियो इहो पहलू आहे त जेको आहे सो हितां कुदरती तौरु जेके हिते वॾियूं ह्यूज लेक्स हुयूं, ॾंढूं हुयूं, उतां वरी वाह कढिया पिया विया एग्रीकल्चर लाइ, जेको आहे सो हिकिड़ो पहलू इहो थी वियो। ऐं उन खां पोइ जेका धारी आबादकारी, हाणे धारी आबादकारी में जेको आहे सो हिते तमामु घणी आबादकारी जेका हथ वठी कराई वई, उहा अंग्रेज़नि जे तरफ़ां हुरनि खे टैकल करण लाइ कराई वई। त इन में जेको आहे सो जॾहिं ही मंज़ूर नाविल लिखणु शुरू कयो त हिकिड़ो त इन जे ज़हन में हिकिड़ो इहो पूरो ख़ाको हुयो त हिते कीअं रैपिड चेंजिस आयूं सोसाइटी, ख़ासि तौर ते जॾहिं हिन में मुख़्तलिफ़ क़िस्म जा माण्हू अची विया, मुख़्तलिफ़ क़िस्म जूं तब्दीलियूं अची वियूं, त हिते जा जेके सादा सूदा आबोज धनार माण्हू हुया, मालवंद माण्हू हुया, जेके एग्रीकल्चर खां या शहरी ज़िंदगीअ खां तमामु घणो परे हुआ, त उन्हनि जे ज़हन ते ऐं उन्हनि जे ज़िंदगियुनि ते कहिड़ा ख़ारिजी असर पिया। ऐं ॿियो जेको पहलू हुयो त कुझु हिन जा जेके पंहिंजे इलाइक़े जा कुझु करेक्टर्स बि हुआ हिन जे ज़हन में, जेके हिन जा आस पास रहंदड़ माण्हू हुआ, उन्हनि जी ज़िंदगियुनि खे बि हिन किथे न किथे प्रेज़ेंट करणु चाहियो पिए। हाणे इन जे करे इहा थोरी कॉम्प्लिकेशन थी वई टाइम लाइन वारी, छो त हाणे छो असां हिते जा लोकल आहियूं, उन खिते जा रहवासी आहियूं, त असांखे ख़बर आहे त इहे शयूं हिक ॿिए सां जेके मैच कोन थियूं कनि। माना जेको वाहन जी खोटाई जो साल आहे उहो कुझु ॿियो आहे, ऐं अंग्रेज़नि जे तरफ़ां धारी आबादकारी करणु, वरी हुर मूवमेंट, वरी हुर मूवमेंट जो जेको हिकिड़ो पीक दौर हुयो, उहो कुझु अलॻि ई वक़्तु आहे। पर छो त हुन जो पहिरियों नाविल हुयो,
ऐं उन सभु शयूं जेके हुनजे ज़हन में उन वक़्तु हलियूं पिए त उहे गॾु ॾियणु चाहियूं पिए त कुझु टेक्निकली जेके आहे से ख़ामियूं रहिजी वियूं जिन ते यकीनन अकबर साहब ॻाल्हाईंदा ऐं असां ड्यूरिंग जॾहिं हिन लिखियो पिए मूं कंपोज़ कयो पिए त इहे असांजूं डिस्कशन्स हलियूं पिए ख़ासि तौर ते हुनजी टाइम लाइन किरदारनि जी उमिरि में जेको तमामु वॾो कंट्रास्ट आहे इन जे हवाले सां बि इहा डिस्कशन थींदी रही पर जेका थोरी आउं ॻाल्हि कंदुसि जेका उस्ताद बि ॻाल्हि कई त हाणे हुर तहरीक आहे जेका हुर तहरीक जो हिकिड़ो पासो त पॉज़िटिव आहे ई आहे जेको आहे सो असां ॾिसूं था त जेको हुननि जो हिकिड़ो अंग्रेज़नि सां विढ़ण वारो पर उन सां गॾु जेको हुरनि जी आड़ वठी हिकिड़ा धाड़ियल पैदा थिया उहे बि हिन हिकिड़े खते जी रियलिटी आहे ऐं उहे पाण खे हुर ई सॾाईंदा हुआ छो त इहा त असांजा वॾड़ा बि इन खिते में रहिया असां बि रहियासीं त उहे बि इहा ॻाल्हि कंदा आहिनि त भाउ असांजा ॻोठ साड़िया विया असांखे जेको आहे सो हुरनि जा माण्हू ईंदा त चवंदा हुआ असांखे पनाह ॾियो जे उन्हनि खे पनाह ॾींदा हुआसीं त वरी मिलिट्री अची वेंदी ऐं उहे असांखे खणी वेंदा त तव्हां हुरनि खे पनाह ॾिनी आहे हाणे इन में जेको आहे सो उहे जेके अपॉर्चुनिस्ट माण्हू हुआ जिन हिते क्राइम्स पे कया ऐं छो त हुरनि जो जेको ॾहकाव या उन्हनि जो सॼो शयूं हुयूं त उहे उन्हनि इस्तेमालु कयूं पिए ऐं उन्हनि जो नालो हिते उन हवाले सां थोरो थोरो बदनाम थींदो बि रहियो आहे त इहो हिकिड़ी कंट्रोवर्सी आहे असांजी हिस्ट्री जी जंहिं ते अञा ताईं जेको लिखियो न वियो आहे उस्ताद साहिब सां मुंहिंजो काफ़ी डिस्कस रहियो आहे त इन शइ ते लिखणु खपे असांखे ऐं मंज़ूर जस्ट उनजो उन पासे जो हिकिड़ो टच ॾिनो आहे जेको जंहिंखे असां रियल हुर न चऊं पर छो त उहे हुरनि जे नाले में हिकिड़ा क्रिमिनल माण्हू हुआ जेके हिन खिते में ऐं इवन पाकिस्तान ठहण खां पोइ बि इलाही वक़्त ताईं उहे हिते धाड़ियलनि जी सूरत में रहिया त इहो बि हिकिड़ी हिन इलाइक़े जी रियलिटी आहे हाणे उते उन में आउं सम्झां थो त छो त मंज़ूर जी जेका नस्र फिक्शन जी एतिरी प्रैक्टिस न हुई ऐं हू पढ़ंदो यकीनन घणो हुयो पर उनजी लिखण जे हवाले सां छो त हुन में वरी थोरो इहो त तकड़ बि हुन कई ऐं हुनखे हिकिड़ो वॾो पैशन हुयो हिन नावल जे हवाले सां त इहो जल्दी छपजे जल्दी मार्केट में अचे दोस्त पढ़नि ऐं हुनजी हवाले सां हुनजो हिकिड़ो वॾो हुयो त उनजे करे कुझु टेक्निकल उन में फॉल्ट तारीख़ जे हवाले सां या इहे रहिजी विया सो उन हवाले सां वधीक अकबर साहिब खे यकीनन असां ॿुधणु चाहींदासीं जी अकबर साहब इन नावल जे हवाले सां अज़ीम ॻाल्हायो उस्ताद बि ॻाल्हायो तव्हां महिरबानी करे हाणे जेके तव्हांजो तनक़ीदी पॉइंट्स आहिनि उहे थोरो तफ़सील सां ॻाल्हाईंदुसि त टाइम घणो लॻी वेंदो तंहिंजे करे हाणे आउं सिर्फ़ु जी नटशेल में ॻाल्हायां थो ऐं मूं हिन ते इलाही महिनत करे जी जी कुझु हुयूं पर हाणे मजबूरी आहे पर हाणे ज़िक्र हुरनि जो निकितो आहे त इहो आउं ॿुधाए छॾियां अज़ीम साहब ऐं उस्ताद मूंखां वधीक ॼाणनि था इन तारीख़ इन हिसे खे पर थोरो मुंहिंजी बि दिलचस्पी रही आहे तारीख़ सां त तव्हां ॾिसो उन वक़्त में सांगड़ ज़िलो जेको हो उहो मीरपुर ख़ास ज़िले में शामिल हो मीरपुर ख़ास ज़िलो जेको थरपारकर नंगर पारकर खां शुरू थिए एॾे पेरूमल ताईं शायदि हिकिड़ो ई ज़िलो हूंदो हो सांगड़ सिर्फ़ु तइलको हूंदो उन वक़्त में शायदि त ल्यूकस हो उनजो डिप्टी कमिश्नर उन वक़्त में ऐं जेम्स जेको जंहिं जेम्साबाद ठारायो शायदि उहो कमिश्नर हो या कुझु वक़्त खां पोइ कमिश्नर थियो हो ऐं जंहिं वक़्त में इहो ॿेलो कटियो पियो वियो ऐं हुरनि खे बदनाम करण जे लाइ इहो डिप्टी कमिश्नर ल्यूकस पंहिंजा माण्हू धाड़ियल ठाहिया हुआ इहे धाड़ियल के अहिड़ा माण्हू कोन हुआ जेके ख़ुदि ब ख़ुदि पैदा थिया हुआ हुरनि खे बदनाम करण जे लाइ इहा अंग्रेज़नि जी चाल हुई हुरनि खे बदनाम करण जे लाइ उस्ताद तव्हां इहा शइ पढ़ी हूंदी त धाड़ियल पैदा कया विया हुआ जीअं अॼु बि कुझु इलाइक़नि कुझु माण्हुनि खे या जमहूरियत खे बदनाम करण जे लाइ धाड़ियल पैदा कया वेंदा आहिनि तॾहिं उहे धाड़ियल पैदा कया विया हुआ हू पंहिंजे ई पैदा कयल धाड़ियलनि जे ख़िलाफ़ हू हथियार कीअं था ॾेई सघनि हा उन्हनि हथियारनि जा लाइसेंस उन्हनि माण्हुनि खे ॾिना हुआ जिन माण्हुनि खे हुरनि खां ख़तरो हो जेके अंग्रेज़नि जी जासूसी कंदा हुआ अंग्रेज़नि जे लाइ ऐं जेके जागीरदार हुआ उन्हनि खे ख़तरो हुर असां ते हमलो कंदा ऐं कुझु हुरनि हमलो कयो बि हो मीरनि जे हिकिड़े नाज़िम खे जेको आहे सो उन्हनि क़तल बि कयो हो त उन्हनि खे इहो ख़तरो त अंग्रेज़ उन्हनि खे अंग्रेज़नि हथियारनि जा लाइसेंस ॾिना हुआ बंदूकूं न पर लाइसेंस ॾिना हुआ उन्हनि खे पर उहे धाड़ियल जेके हुआ उहे अंग्रेज़नि जा पैदा कयल हुआ ख़ुदि उहे इंडिजीनियस धाड़ियल न हुआ बहरहाल हाणे नाविल ते अचूं था मुख़्तसरन नंबर हिकु ॻाल्हि इहा त जॾहिं उस्मान खरकारनि वटां छुटे थो त इंसानी फितरत आहे त जेको माण्हू 4-5 साल जेकॾहिं कंहिंजी क़ैद में रहियो आहे त पहिरीं पंहिंजे ॻोठु वेंदो घर वेंदो हीउ उतां खां वञी मज़दूरी थो करे सेठ वटि ऐं 2 सालनि खां पोइ बि घर कोन थो अचे पहिरीं ख़त थो लिखे
हिकिड़ो वॾो फिला इहो आहे। ॿियो, जुमे जी जेका माउ सां जेका खिटपिट आहे ऐं भाउ सां, उहा घटि में घटि 15 खां 20 दफ़ा रिपीट थी आहे। मुंहिंजी शादी कोन था करायो, तूं वञी वञी थकी पई आहीं, तूं कहिड़ो आहीं, तोखे रुगो उस्मान प्यारो आहे। साॻिया जुमिला आहिनि, सेम टू सेम जुमिला। कंप्यूटर में तव्हां विझो त तव्हांखे कंप्यूटर ॻाढ़ा अखर करे ॿुधाईंदो थी साॻिया साॻिया जुमिला। हिकिड़ी ॻाल्हि जेकॾहिं माण्हू 20 दफ़ा ॿुधे थो त बेज़ार थी थो पवे। ॿी वॾी जेका ॻाल्हि आहे उहा तवहम परस्ती आहे। हिन में उस्मान जेको हुन वटि सुमार फ़क़ीर वटि वञे थो त सुमार फ़क़ीर खे चए थो भला मूंखे जिन ॾेखार। चए थो हा हाणे थो ॾेखारियां। पोइ मुंहिंजो दोस्त आयो आहे, हिन जे लाइ छा था कयो? हू इंडिया मां जेको आहे सो इलायची जी टारी पटे अचनि था ताज़ी ताज़ी। वरी हू फ़क़ीर चवे थो त उञ लॻी आहे, पाणी पीआरे थो, वरी थधो बर्फ़ वारो गिलास जग जेको आहे सो उहो भरिजी अची हुनजी अॻियां रखनि था। यार, जेकॾहिं आम माण्हू खे तवहम परस्त ॾेखारियो वञे हा पोइ त ठीकु हो। मखी जा माण्हू, ॿेलनि जा माण्हू या कचे जा माण्हू हू बि तवहम परस्त हूंदा आहिनि। एग्रीकल्चरल सोसाइटी, कैटल ग्रेजिंग सोसाइटी तवहम परस्त हूंदी आहे। पर जेकॾहिं राइटर बि तवहम परस्त थी पवे त हीअ त मूंखे अफ़सोस आहे त मंज़ूर जेको आहे। पर हिकिड़ी ॻाल्हि आहे जेके तनक़ीद कयां पियो, मूंखे अज़ीम रुंझ ऐं उस्ताद निज़ामाणी इहा यकीन ॾियारींदा कि मंज़ूर मला बंदूक खणी मूंखे मारींदो कोन। मंज़ूर जेको आहे मंज़ूर जेको आहे उहो हिते पंहिंजो पाण खे तवहम परस्त रोशन ख़्याल नॉवेलिस्ट जे बजाए हुन पंहिंजो पाण खे तवहम परस्त राइटर साबित कयो आहे। ऐं उन खां पोइ उस्मान जी शादी जी एॾी मङणी जी एॾी तकड़ हुई, हाय घोड़ा मरां थी पोड़ी थी वई आहियां, घर में केरु संभालण वारो कोन्हे। उस्मान जो मङणो थियण खां पोइ ॾिसो त वाक़ियात कहिड़ा कहिड़ा थियनि था। उस्मान जे मङणे थियण खां पोइ डिप्टी कमिश्नर खुली कचहरी करे थो। पोइ उहे माण्हुनि खे बनियूं मिलनि थियूं। पोइ पंजाब खां उहे माण्हू अचनि था, जंग कटजनि था, बिल्डोज़र हलनि था, बनियूं पोखजनि थियूं, उन्हनि बनियुनि मां उहे माण्हुनि जा रस्ता बंदि कनि था। पोइ पाकिस्तान ठहे थो। पोइ पाकिस्तान ठहण खां पोइ इंडिया जा माण्हू अचनि था। तेसीं ताईं शादी जी ॻाल्हि ई कोन्हे। घणा साल थिया हूंदा? हिकिड़े पासे तव्हां शादी जी एतिरी तकड़ कयो था, ॿिए पासे 10-20 साल तव्हां ईअं खाई वञो था, हीअ ख़बर ई कोन थी पवे। ऐं लॻे थो थी जुमे जी ऐं उस्मान जी उमिरि वधे ई कोन थी। ये सॼी ॼमार हू नंढड़ो नौजवान रहियो आहे, हू विचोलो उमिरि जो रहियो आहे, हू माई 100 साल जी थी वई आहे। हिते इहो तव्हां ज़िक्र करे चुको त वक़्त जो हिन हिसाब कोन रखियो आहे। धाड़ेलनि खे बंदूकूं मोकिले ॾियण वारी ॻाल्हि कंहिं बि कानून में कोन्हे। हथियारनि जा लाइसेंस ॾिना हुआ अंग्रेज़नि जे ज़माने में, बंदूक मोकिलण वारी ॻाल्हि मुंहिंजे लाइ बिल्कुलु नई आहे। खाट लॻे थो घर में ऐं बख़्तावर माई सुती पई आहे, हुनखे ख़्वाब में बाछा पीर अचे थो, उहो ॿुधाए थो तुंहिंजे घर में चोरी थी वई आहे। उथी ऐं ॾिसे थी त वाक़ई खाट लॻो पियो आहे। माना हिकु दफ़ो न, हुन बार बार जेको आहे राइटर पंहिंजो पाण खे तवहम परस्त साबित करण जी कोशिशि कई आहे। हिकु दफ़ो हुजे हा त नज़र अंदाज़ करे छॾियां, पर हुन बार बार वरी हू लठियूं खणी बख़्तावर जेका आहे घर में जिन्हनि खे दौड़ाईंदी वतंदी आहे, ही फ़क़ीर आहिनि, हू आहिनि, ही आहिनि। माना इहा हिन दौर में इहा ॻाल्हि थी सघे थी। ॿी ॻाल्हि इहा त हिते ॿेलो वढण जी ॻाल्हि ई कोन्हे का, ॿेलो सुकाइण जी ॻाल्हि आहे। ॿेलो बि को सुकंदो आहे छा? ॿेलो को फसल त कोन्हे जो ॿेलो सुकंदो। ॿेले खे पाणी ॾिबो ई कोन्हे। जेकॾहिं दरिया में ॿेलो आहे त हुनखे पाणी ॾिबो आहे, पर हलो ठीकु आहे, पके वारे ॿेले खे खणी पाणी ॾींदा बि हुजनि, पर तव्हां 5 साल कंहिं बि ॿेले जो पाणी बंदि कयो, ॿेलो सुके था, जेका सज़ा चोर जी उहा सज़ा मुंहिंजी। वण कीअं सुकंदो? 5 सालनि ताईं बरसाति न पवे त वण कोन सुकंदो। हे चवनि था त अंग्रेज़नि वण सुकायो, सुकाईंदो न आहे। अंग्रेज़नि वण वढिया हुआ ऐं उहे वण वढे, इहो तव्हांजे लाइ इंफॉर्मेशन ॾेई छॾियां तव्हांखे, उन मां रेलवे जा जेके स्लीपर ठाहिया हुआ अंग्रेज़नि, जेके इन इलाइक़े में रेल आई हुई जेका मीरपुरख़ास वारी ऐं सांगड़ वारी, त उहो उन रेल में स्लीपर जेके उहे मखी जे कटियल ॿेले मां उहे आया हुआ। ऐं आख़िर में जेको मूंखे लॻे थो त हिन हिकिड़ो रुगो मसइले जी निशानदेही ऐं कल्चरल डेपिक्शन ते कई आहे, पर नाविल रुगो अकासी त कोन हूंदा आहिनि। अकासी करणु त रुगो नाविल जो कमु कोन्हे को, वही अकासी करे छॾियो। अकासी करणु आहे डॉक्यूमेंट्री जो कमु। ही डॉक्यूमेंट्री जेकॾहिं हिनखे चइजे त पोइ त ॾाढो सुठी डॉक्यूमेंट्री आहे। हिन में कहाणी आहे ई कान। कहाणी जो एंड हुनखे सम्झ में कोन आयो आहे त कहाणी जो एंड कयां कीअं। हू पोड़ी थी वई ऐं उस्मान खे टीबी में माराइण जी ज़रूरत कहिड़ी हुई?
उस्मान जो किरदार जो मूंखे सम्झ में कोन आयो, उस्मान जो किरदार आहे छा हिन नाविल में? जमूद अजम कुरकुर लायो वेठो आहे उस्मान जे किरदार में, मूंखे काई बि हुजण या न हुजण ते कोई ख़ासि फ़र्क़ु मूंखे महसूसु नथो थिए। उन खां पोइ हिन में सुफ़ा वधाइण जे लाइ चती जेका लॻाई वई आहे, उहा लॻाई वई आहे खाना बदोशन वारी। ठीकु आहे, उहे खाना बदोश ईंदा हूंदा, पर उहो कहाणी में हरू भरू फिट कोन था थियनि। हिन सॼी कहाणी में तव्हां खाना बदोशन वारो चैप्टर कढी छॾियो, तव्हांखे किथे बि कमी महसूसु कोन थींदी। बहरहाल हाणे एतिरी खोड़ आहे मुंहिंजे ख़्याल में, टाइम बि घटि आहे। थैंक यू। महिरबानियूं अकबर साहब। अच्छा डॉक्टर साहब, तव्हांजा हिन नाविल जे हवाले सां जेकॾहिं को तनक़ीदी कमेंट्स हुजनि त तव्हांजो पोइ वरी असां हिन स्क्रीन खे एंड कंदासीं, ऐं जेको आहे सो असां वरी ॿिए प्रोग्राम में वरी कंटिन्यू कंदासीं। जी डॉक्टर साहब। जी करीम साहब, वॾी महिरबानी। अकबर साहब ऐं इशारनि में असांजो उस्ताद साहब बि सुठो ॻाल्हायो आहे हिन ते। मां जेकॾहिं हिनखे सियासी तनक़ीद या मिसाल तौरु हुर तनक़ीद खां अलावा जेकॾहिं हिनखे एनालाइज़ कयां एज़ ए फिक्शन, एज़ ए नॉवल, उहो सुठो थींदो। उहे जेके हिस्टोरिकल रियलिटीज़ उहे पंहिंजी जाइ ते। उन खां सवाइ जेकॾहिं नाविल खे ॾिसो त मंज़ूर साहब जेके असांखे रस्म रिवाज, सवण साठ, गुलनि जा क़िस्म, मच्छियुनि जा क़िस्म, वणनि जा क़िस्म, खाधे पीते जा क़िस्म, जेके शयूं ॾेखारणु चाहियूं तमामु सुठियूं शयूं ॾेखारियूं। ऐं मुंहिंजे ख़्याल में हर क़िस्म जी रिवायत, रस्म, मिसाल तौरु मङणी, शादी ऐं उथणु वेहणु, फ़ैसिला, चोरनि खे पकड़णु, सॼो कुझु आहे। पर हिते मूंखे इंतज़ारु रहियो पियो त मां किथे हिननि जो जेको मरण वारो सिलसिलो उहो ॾिसां। जिते को माण्हू मरे थो, हुनखे कफ़न दफ़न कीअं था ॾियनि ऐं हुनजे तॾे ते कीअं था, उहो तफ़सील ॾिसां। पर किथे बि मूंखे, हालांकि काफ़ी माण्हू हिन में मुआ आहिनि जे खमीसो आहे, उन दौरान जॾहिं ही सॼो मखी जो माहौल औज ते हुयो त खमीसे खे हुननि धाड़ेरनि भगलनि मारियो हुयो ऐं मरी वियो हुयो। उन खां पोइ इवन उस्मान जेको मेन कैरेक्टर हुयो उहो बि मरी वियो। पर किथे बि उन्हनि तफ़सीलनि इहो कोन ॾिनो, ॾेखारियो। जीअं मिसाल तौरु मङणी जी हर रस्म ॾेखारियऊं, पोती जे पलो में छा बदबू आहे ऐं कुंवार खे छा ॾिबो आहे। शादी में जीअं ॾेखारियो त वटो कीअं, मिसाल तौरु वटी भञिबी आहे, घोट सॼो पेर हणी करे हुनखे ठिकर खे भञींदो आहे, तीअं सभु रस्मूं ॾेखारियो अथऊं। पर किथे बि मरण जूं रस्मूं इन तफ़सील सां कोन ॾेखारियो। कंट्राडिक्शन जे हवाले सां जेकॾहिं ॾिसिजे त पढ़ाई जी ॻाल्हि आई त रुॻो उस्मान ई वाहिद माण्हू जो सॼे नाविल में जेको 2-3 दर्जा पढ़ियो पए ऐं सुठे नमूने पढ़ियो पए, होशियार हुनजी दिलि लॻी पए, स्कूल खां आयो पए ऐं पढ़ियो पए। पर ॻोठ में कंहिं ॿिए बि ॿार जो, कंहिं ॿिए माण्हू जो स्कूल न पढ़ण जो या उस्तादनि जो ज़िक्र किथे बि कोन थो मिले ऐं ख़बर कोन थी पए त स्कूल कहिड़े क़िस्म जा हुया ऐं ॿिया ॿार बि ॻोठ जा पढ़ंदा हुया या न पढ़ंदा हुया, या उस्मान किथे कंहिं ॿिए के मुल्क में वञी करे पढ़ी मोटी ईंदो हुयो, अलाए छा थींदो हुयो। इहो हिकिड़ो कंट्राडिक्शन। एज जो जेको डिफरेंस आहे, मिसाल तौरु जुमो जेको ॾेखारियल आहे, माल चारींदो आहे, तक़रीबन 15 खां 20 सालनि जो हिकिड़ो मैच्योर आहे, वॾो आहे, नौजवान आहे, ऐं हू नंढो ॾेखारियल आहे 10-15 सालनि जो। मूंखे लॻे थो त एज जो डिफरेंस आहे जुमे ऐं उस्मान जे विच में। ऐं तोम परस्ती ते तमामु घणी आहे। मूंखे बि काफ़ी जॻहियुनि ते पढ़ंदे पढ़ंदे महसूसु थियो त हीअ त सॼो नाविल जेको आहे तोम परस्ती, रस्म रिवाज, धागा फीणा, इलाज, सॼो कुझु। ऐं वॾी ॻाल्हि इहा जेको फोटा खणी थो अचे, सुमार फ़क़ीर वारा जिन, ऐं उनजो वरी पंहिंजे पुट उर्स खे जेको ॾिए थो त उहो ठीकु बि थी थो वञे। ऐं एतिरो टाइम उहे जेके फोटा उहे रखिया पिया हूंदा आहिनि इंडिया वारा जेके जिन उनखे खणी था अचनि। ऐं ईअं काफ़ी जेके शयूं आहिनि जेके माना हल्के हल्के हवाले सां थियनि थियूं। ऐं साॻे नमूने सां जेके खाना बदोशन जो ज़िक्र आहे उहो बि मां सम्झां थो गैर ज़रूरी आहे ऐं उन्हनि जो ज़िक्र रुॻो ॾेखारियो वियो आहे नाकारी ऐं नेगेटिव असरनि जे हवाले सां। उनमें किथे बि पॉज़िटिव शयूं कोन ॾेखारियल आहिनि। उन्हनि जो ॿियो को बि कंट्रीब्यूशन हुजे समाज में या ॿी का ॻाल्हि हुजे। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त वॾेरो बि जेके बि वॾेरा आया कंहिंखे बि हुन ते एतिराज़ कोन हुयो, हालांकि सभु वेंदा पंहिंजी जिन्सी बुक जे मिटाइण जे लाइ। पर कंहिं बि वॾेरे उहे समाज जा वैल्यू ॾाढा भला हुया। समाज ॾाढो आइडियल सोसाइटी आहे, हर क़िस्म जे हवाले सां, माल जे हवाले सां, माहौलियात जे हवाले सां। पर कंहिंखे बि उन्हनि खाना बदोशन ते एतिराज़ कोन हुयो। वॾेरो हुजे, ग़रीब हुजे, जहिड़ो तहिड़ो माण्हू हुजे, सभु हुते वेठो आहे थियो। सभु जुआ पिया खेॾनि, सभु ताश पिया खेॾनि ऐं सभु पैसा पिया हाराइनि ऐं सभु जिन्सी बुक पिया उते उजाइनि। उते कंहिंखे बि एतिराज़ कोन हुयो ऐं कंहिं बि अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि कोन कई। आख़िर में जाफ़र जे जेको पुटु आहे, उहे जेके खरियल हुआ, उन्हनि वञी उन्हनि खे लॾायो ऐं उतां हलिया विया। एतिरे क़दुरु चङा भला माण्हू बि उते फाथा वेठा हुया। जेकॾहिं असां ॾिसूं जनरली अकबर साहब जी ॻाल्हि वांगुरु त नाविल में जेको
ॾेखारणु चाहियो पियो त माहौल जे हवाले सां ऐं जेको डॉक्टर साहब टाइम घटि आहे डॉक्टर साहब। जी कल्चरल हवाले सां जेके शो ॾेखारियल आहिनि उहे ॾाढियूं मुतासिर कंदा आहिनि ऐं उन्हनि खे जेकॾहिं अलाइनमेंट हिकिड़ी थिए हा जीअं व्हील अलाइनमेंट थींदी आहे उन्हनि सभिनी शयुनि जी, मां सम्झां थो हिकिड़ो सुठो नॉवेल आहे। पर बि पोइ बि मां सम्झां थो त माहौलियत जे हवाले सां जेकॾहिं को सुठो नॉवेल आहे कहाणी जी कमज़ोरियुनि खां हटी करे, मां सम्झां थो मंज़ूर मल्हार साहिब जो ॾाढो सुठो नॉवेल आहे। इन जी वेकेबलरी ॾाढी सुठी आहे। हिकिड़ी जाइ ते मूंखे एतिराज़ थियो उन पीए लफ़्ज़ खे इस्तेमालु कयो आहे घर में, हालांकि पीओ झार हकलण लाइ ॿाहिरि इस्तेमालु थींदो आहे ज़मीननि में, थी सघे थो त सांगड़ वारे पासे पीओ घर में इस्तेमालु थियो, पीए ते चढ़ी करे सुम्हंदा आहिनि या वेहंदा आहिनि। पर असां वटि माल फसलनि जी झार असां वटि आहे, असां वटि बि आहे डॉक्टर साहब, असां वटि बि आहे इहो असां वटि बि आहे। हा आहे, घरनि में हूंदा आहिनि, घर में बि आहे। गर्मी जे ॾींहंनि में जॾहिं बिजलियूं न हूंदियूं वॾो पियो ठहियलु हूंदो उन ते चढ़ी सघंदा हुआ। मुंहिंजे ख़्याल में असां वटि उनखे ॿियो को नालो असां वटि ॾींदा आहिनि। पीओ असां वटि सिर्फ़ु उहो हूंदो जेको झार हकलण लाइ ज़मीन ते इस्तेमालु थींदो हो, जंहिंमें चढ़ी करे खांबाणी विझी करे झार हकलींदा हुआ फसलनि में। जी कलीम साहब, टाइम थोड़ो आहे कलीम साहब, महिरबानी। अच्छा डॉक्टर साहब ऐं अख्तर साहब जेको आहे सो हुन में जी 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 उस्ताद तव्हां ॻाल्हायो जी, ठीकु आहे। आख़िरी तव्हां कमेंट्स ॾियो पोइ। जी जी डॉक्टर साहब जेका ॻाल्हि कई, अकबर साहब जेका ॻाल्हि कई तोहम परस्ती जे हवाले सां, हाणे ॾिसो राइटर जो स्कूल ऑफ थॉट छा आहे, हू छा थो सोचे, पाण कहिड़ियुनि शयुनि ते यकीन करे थो। मुंहिंजो सांगड़ में बहितरीनु दोस्त रहियो आहे, मूंसां सदाईं गॾु हूंदो आहे, मां हुनजी सोच खे घणो सम्झां थो। हू इन्हनि शयुनि ते यकीन रखंदो आहे, जिन्हनि भूतनि इन्हनि ते। मूंखे चवंदो हो सां तो हल मक्खी में तोखे ॾेखारियां, हिकिड़ो खजी जो वण आहे जिन मां शोला निकिरनि था, टांडा निकिरनि था, इहो जिन आहे छा आहे? ऐं चवंदो यार मंज़ूर आहे तूं कहिड़ियूं ॻाल्हियूं थो करीं जदीद दौर में। त हू मुंहिंजे ज़हन में इहा शइ वेठल हुई, जंहिंमें हुन बार बार जेको आहे ज़िक्र कयो आहे नाविल में। ऐं अकबर साहब ऐं डॉक्टर साहब ॻाल्हि बिल्कुलु सही कई इन हवाले सां। ॿी ॻाल्हि इहा आहे त खोड़ सारी ॻाल्हियूं आहिनि। अकबर साहब त कराची वेठो आहे, मां हिते सांगड़ में आहियां। हिकिड़े निगारी साहब अॻु में बि मंसूर साहब जे नाविल ते तफ़सीली हिकिड़ी तनक़ीद कई हुई, छपी हुई इस्तेमालु, बल्कि सोशल मीडिया ते रखी हुई। त इहे शयूं हुन में मुंहिंजे ज़हन में आहिनि, ऐं क़ौम परस्ती वारियूं ॻाल्हियूं जेके आहिनि लेखक जे ज़हन में अॻे वेठल आहिनि, तंहिं करे हुनजो ज़िक्र कयो आहे। जेके इंतिहाई गैर ज़रूरी आहिनि, मां सम्झां थो उन्हनि जी नाविल में ज़रूरत न हुई। जी अखिल जी दोस्तो, ही असांजो अॼु जो सेशन हो जंहिंमें असां मंज़ूर मल्हार साहब जो नाविल वक्तावर मक्की जी ते ॻाल्हायोसीं। इन सेशन में असां सां सिंधी ॿोली जा बहितरीनु नकार साईं अकबर लगारी साहब, सिंधी ॿोली जा बहितरीनु नकार डॉक्टर मुबारक लाचारी साहब, साईं उस्ताद निज़ामाणी साहब सिंधी ॿोली जा लेखक पाण कहाणीकार बि आहिनि, ऐं अज़ीम रुंजो असांजा बहितरीनु नकार ऐं लेखक गॾु हुआ। असां हिन नाविल जे मुख़्तलिफ़ पासनि ते ॻाल्हायो। ही जेका आहे असां मुख़्तसिर इन करे कया, कुझु ज़रूरी मसरूफ़ियात आहिनि, उन्हनि जे करे असां हिनखे हिकु लाइक़ ते रखण जी कोशिशि कईसीं, पर असां थोरो टाइम वधी वियो आहे। तव्हां सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी ऐं माज़रत सां तव्हांजा कमेंट्स असां जेकॾहिं आया आहिनि त मूंखे हिते ज़ाहिर कोन थिए छा, इन करे पढ़ी कोन सघिया आहिनि, टाइम बि घटि आहे। अकबर साहब, डॉक्टर मुबारक साहब, उस्ताद साहब, अज़ीम, तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी। दोस्तो, जीएस सिंध, जीएस सिंधी ॿोली।